अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नेट छा कजे सां गॾु आऊं आहियां तव्हां मेज़बान मुश्ताक राजपर। पाकिस्तान में डैम ठाहिण जूं ॻाल्हियूं पियूं थियनि गुज़िरियल कुझु अरसे खां वठी ऐं हिकिड़ो वॾो बहस छिड़ी पियो आहे पाणी जी सूरत हाल ते, मुल्क जी एग्रीकल्चर ते। सिंध जो छा थींदो, सिंध खे डैम मां फ़ाइदो पवंदो, नुक़सानु थींदो, सिंध जी अॻु में ई सूरत हाल छा आहे डैम ठहण खां अॻु, ऐं जे डैम ठहियो त पोइ सिंध छा थींदो। इलाही सारा सवाल आहिनि जेके तव्हां अख़बार में पढ़ो था पिया ऐं माण्हू पंहिंजी कचहरियुनि में उन इज़हार कनि था। अॼु असां तव्हांजी सां ॻाल्हियूं शेयर करण जे लाइ इनवाइट कयो आहे पंहिंजे स्टूडियो में ॿिनि एक्सपर्ट्स खे। नो डाउट हुननि काफ़ी कमु कयो आहे वाटर जे हवाले सां। मुंहिंजे साॼे पासे वेठा आहिनि मोहतरम डॉक्टर रजब अली मेमन साहब, पाण साबिक़ वाइस चांसलर आहिनि सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडो जाम जा, ऐं मुंहिंजे भर में वेठा आहिनि मोहतरम सिकंदर ब्रोही साहब, पाण कॉलमिस्ट राइटर ऐं PTI हिकिड़ी NGO आहे जेका कमु करे थी, उन्हनि खे लीड कनि था। सर मां भली कर थो चवां तव्हां वॾी महिरबानी ॿिन्ही महिमाननि खे। तव्हां खां था ॻाल्हि ॿोली शुरूआत करियूं। जॾहिं बि डैम जी ॻाल्हि अचे थी, अप स्ट्रीम ते को बि प्रोजेक्ट अचे थो, सिंध जा माण्हू ऐं इवन एक्सपर्ट्स फील कनि था त सिंध जा कंसर्न्स एड्रेस नथा कया वञनि, मतिलबु उहो नथा लुक इनटू नथा कया वञनि। तव्हांजे ख़्याल में कहिड़ा एतिराज़ आहिनि, मतिलबु सिंध जा कहिड़ा इंट्रस्ट आहिनि जेके हर्ट थियनि था कंहिं बि अप स्ट्रीम प्रोजेक्ट ते? हाणे हींअर जेको ताज़ो जेको आहे पाण वठंदासीं तरबेला डैम ठहिण खां पोइ त 5-6 साल एडहॉक बेसिस ते डिस्ट्रीब्यूशन पाणी जी थी, पाणी स्टोर थिए पियो, ठीकु आहे। पर 1991 अकॉर्ड खां तव्हां जेकॾहिं वठंदा त उन में तव्हांखे वधीक सूरत हाल गुज़िरियल 6 साल जेके आहिनि से तव्हांखे वाज़े कंदा। उहो इहो आहे त 99 में 98-99 जेको साल आहे पाण वटि, उन में पाणी मजमूई तरह सां हिकिड़ी अहिड़ी लेवल ते हो जो असां चई सघूं था त जेको असांजो हिसो हो उहो तक़रीबन मिलियो। हालांकि उहो बि 2-3 मिलियन एकड़ फुट घटि हो, 45 या 46 मिलियन एकड़ फुट मिलियो, हुओ पंहिंजो हिसो 48 मिलियन एकड़ फुट तक़रीबन तय थियो हो अकार्ड ते, जेतोणीकि उन ते बि इख़्तिलाफ़ रहे रहियो आहे अकार्ड ते। पर उन खां पोइ जा वरी यका जेके 4 साल गुज़रिया आहिनि, 5 साल, उन में पाणी सूरत हाल इहा त पाण खे एवरेजली पाणी मिलियो आहे सिंध खे 32.5 मिलियन एकड़ फुट। हाणे इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त तक़रीबन 1/3 पाणी 33.3% पाणी घटि मिलियो। त इहा त सूरत हाल आहे हींअर जेका डैम्स जी मौजूदगी आहे डैमनि जी। हाणे असांजो कंसर्न जेको तव्हां जेको सुवालु पुछियो उनजो वरी सिधो सऊं जवाबु पाण कालाबाग डैम जे हवाले सां चऊं, इन ते कंसर्न्स हींअर हलनि पिया। हाणे कालाबाग डैम ठाहिण में जेको ख़ुदि हुक्मरान जमायतुनि जे तरफ़ां चयो वियो आहे त बाबा उन मां 2 कैनाल निकिरंदा। पहिरीं चयो वियो त को निकिरंदा, हाणे चवंदा 2 निकिरंदा। जे सरासरी तरह सां असां सम्झूं त 10,000 क्यूसिक फी कैनाल खणंदो ऐं सिर्फ़ु 120 या 125 डेज़ जी जेका सीज़न आहे उहा हलंदो रबी वारी, जंहिंमें पाणी कोन थो थिए, त उहे 2 कैनाल जेके आहिनि 20,000 क्यूसिक्स पर डे जे हिसाब सां तव्हां कैलकुलेट कंदा त उहो 5.5 जे वेझो तक़रीबन मिलियन एकड़ फुट खणी वेंदो। हाणे कुल डैम जी सलाहियत जेका आहे स्टोरेज जी 6.1 मिलियन एकड़ फुट आहे। त असांखे फौरन इहो सम्झ में अचे थो जेको चयो पियो वञे त सिंध खे 2 या 3 मिलियन एकड़ फुट पाणी वधीक मिलंदो ऐं इहो सिंध जे फ़ाइदे में थींदो, उहो माना सम्झ में कोन थो अचे। इहा हिकिड़ो आम लॉजिक आहे। वरी जे असां ॾिसूं हिननि 4-5 सालनि में त असां सां छा थियो, 98-99 ताईं बसि ठीकु हुआसीं, थोरो घणो, हालांकि असांजूं ज़रूरतूं पूरियूं कोन पिए थियूं, पर वरी बि उन वक़्तु एग्रीकल्चर अहिड़ो हो जेके असां सिंध जे एग्रीकल्चर खे थोरो सैटिस्फैक्टरी सम्झो पिए। ऐं हींअर हिननि 5 सालनि में असां सां छा थियो आहे त असांजे तक़रीबन सभिनी क्रॉप्स जी जेका एरिया 20% खां ज़्यादा ई घटी आहे। अच्छा, यानी हाणे तव्हां ॾिसंदा त कणिक में बि तक़रीबन 23% खनि एरिया घटिजी वई, शुगर केन में 30% घटिजी वई, काटन में बि एरिया घटी आहे। उनजो यील्ड थोरो घणो बरक़रार आहे, छाकाणि कुझु नयूं वैराइटीज़ आहिनि त यील्ड में अञा असां घटिया कोन आहियूं। पर ॿिया जेके 3 क्रॉप्स आहिनि, राइस जी बि ईअं ई एरिया घटी आहे तमामु घणी। जॾहिं असां राइस 45% पाकिस्तान जो पैदा कंदासीं, हींअर पाण बची पिया आहियूं 30%, 28% राइस पिया पैदा करियूं पाकिस्तान जो हिसे जो। कणिक असां 20% खां चढ़ी वियासीं, हाणे असां वरी 15% खां घटि अची विया आहियूं। कुझु साल में 12% 13% कणिक पिया पैदा करियूं। अच्छा, त हाणे इहा जेके आहिनि तव्हां चओ था कंसर्न कनि, कंसर्न्स खे तव्हां इन्हनि अंगनि अखरनि में ॾिसो त कंसर्न इहो आहे त असां चऊं था जेकॾहिं हिकिड़ो को बि अहिड़ो अप स्ट्रीम प्रोजेक्ट, ख़ुशूसन हाणे जेकॾहिं कालाबाग डैम थो ठहे त 6.1 मिलियन एकड़ जी स्टोरेज मां जे 2 कैनाल निकिरनि था त 5 मिलियन एकड़ फुट त उते ई उन्हनि कैनाल्स में वेंदा उन ई सीज़न में, ऑफ सीज़न में। त पोइ असांखे कीअं उन मां पाणी वधीक मिलंदो? माना इहो थींदो त वरी हू बि जेको वधीक स्टोरेज जेको लीवरेज आहे सो इस्तेमालु कयो वेंदो। हींअर बि तौसा बराज 2 महीननि जे लाइ बंदि कयो आहे, उनजी रिनोवेशन ते थिए, ओवरऑल 2-3 साल में 10 अरब रुपया ख़र्चु करण जो प्रोग्राम आहे।
हाँ हाणे 10 अरब रुपया ख़र्च थींदा त रुगो डिसिल्टिंग या उन ते मरमत ते कोन थींदा हूंदा ज़ाहिर आहे उन में कुझु स्ट्रक्चर्स ठाहिण जी कोशिशि पई थिए जेका ॿुधाई नथी वञे कम अज़ कम कालाबाग डैम जे मामले में त एतिरो आहे त हिकिड़ो खुलम खुला ॿुधायो पियो वञे त हिन में हीउ ज़ुल्म थींदो हुननि जो त ॿुधायो बि कोन थो वञे त छा थींदो नतीजो इहो आहे त असांखे हर शइ खां पोइ हिकिड़ी बाक़ाइदे असां उन में असां ख़दशो थो थिए फ़ौरन त भई हाणे हींअर असांजी 30% अॻे ई 25 to 30% आबादी घटिजी वई एरिया घटिजी वई आबादी घटिजी वई त माना अञा बि घटिबो ऐं उहो जॾहिं घटिजे थो त उहो ॿिया बि काफ़ी मसइला आहिनि छो त सिंध जो एग्रीकल्चर उहो क्राफ्ट्स ते न आहे सिंध जे एग्रीकल्चर में तमामु वॾो एलिमेंट फिशरीज़ जो आहे त हा 9 अरब 10 अरब रुपयनि जी फिशरीज़ असां एक्सपोर्ट था करियूं पाकिस्तान जे लाइ सिंध जे एग्रीकल्चर में तमामु वॾो जेको ख़ुशूसन असांजो रिवरन एरिया या लोअर सिंध आहे उन में वॾो एलिमेंट लाइव स्टॉक जो आहे ऐं उहो बि एक्सपोर्ट पई थियनि शयूं हाणे कैमल्स एतिरे क़दुरु जो कैमल्स बि एक्सपोर्ट पिया थियनि हाणे मेंहियूं पियूं एक्सपोर्ट थियनि पोइ फॉर्मल या इनफॉर्मल ज़रियनि सां त असां सिंध जो एग्रीकल्चर रुगो मेजर क्राफ्ट्स में बि कोन आहियूं ऐं जॾहिं तव्हां रिवर सॼी सुके थी त असांजो जेको बि रिवर आहिनि एरिया आहे उहो बि ख़तमु थो थी वञे असांजा ख़दशा इन ते आहिनि त असां अॻे ई एतिरो सफ़र करे विया आहियूं जो 20 to 30% असांजो एग्रीकल्चर हिन वक़्तु डाउन आहे त मज़ीद जेकॾहिं कोई स्टोरेज ठहे थो ऐं उहो सुठे नमूने सां उनजी का बि एश्योरेंस न आहे जेको ट्रैक रिकॉर्ड आहे वायोलेशन्स जो अकार्ड्स जो ऐं ॿियनि जो उहो त 100 सालनि जो आहे पर हाणे 1945 खां वठी वरी 1991 खां वठी जेको ट्रैक रिकॉर्ड आहे वायोलेशन्स जो ऐं सिंध जो हिसो न मिलण जो मूं तव्हांखे ॿुधायो 33% हिसो घटि थो मिले त पोइ असां असांजो ख़दशो वधीक मज़बूत थो थिए उन में कंहिंजे बि ख़िलाफ़ु का ॻाल्हि कान्हे त फलाणे या फलाणे सूबे जे ख़िलाफ़ु आहियूं ॻाल्हि इहा आहे त असां लोअर रायपेरे न आहियूं उसूली तरह सां हक़ु असांजो आहे ऐं पोइ उहो जेकॾहिं हर दफ़े अप स्ट्रीम प्रोजेक्ट्स ठही ऐं उहे हिसा घटिजंदा रहंदा त पोइ सिंध जी जेका एक्चुअल रूरल इकॉनमी आहे तंहिंजो हाल छा थींदो हींअर ई सिंध में जेका रूरल सिंध में 40% खां मथे गुरबत आहे ऐं कोस्टल जेके डिस्ट्रिक्ट्स आहिनि उन्हनि में 60% खां मथे रूरल पावर्टी आहे उन जे बरक्सिस पंजाब जेको आहे रूरल उनजी पावर्टी जेका अथव 20% आहे ऐं पंजाब अर्बन जी पावर्टी 13% आहे असांजे अर्बन जी पावर्टी बि 27% आहे त हाणे इन में आउं रुगो तव्हांखे कंक्लूड इहो थो करे इन में त तव्हांजो सुवालु जेको आहे न सो असांखे हर तरह जा ख़दशा ॾिए थो एग्रीकल्चर उनजो मेन आहे पर ईअं न त ख़ाली एग्रीकल्चर ॿिया तमामु घणा ख़दशा उन मां पैदा थियनि था त फ्यूचर छा थींदो असांजो इन ते पाण वरी अञा ॻाल्हाईंदासीं तव्हां काफ़ी कमु कयो आहे डाउन स्ट्रीम कोटड़ी ते ऐं हेठि जेको असांजो डेल्टा आहे उन जे हवाले सां हिकिड़ो चयो पियो वियो इन प्रोग्राम्स में किन दोस्तनि चयो त को ज़मानो हूंदो जॾहिं असांजो डेल्टा 30 मीटर पर ईयर ठहंदो हुयो हाणे उहो ठहण जे बजाए ड्रहे थो पियो उजड़े थो पियो ऐं समुंड मथे चढ़ी पियो अचे तव्हां सम्झो था त इहा जेका सिचुएशन आहे इहा पाणी जी गैर मुनसिफ़ाणी विर्छ जे करे आहे या उन जेके ॿिया सबब आहिनि साईं उन में हिकिड़ी त गैर मुनसिफ़ाणी विर्छ बि चई सघिजे थो ख़ासि करे इन में डेल्टा जे हवाले सां तमामु वॾी ज़्यादती आहे डाउन स्ट्रीम कोटड़ी जे हवाले सां मां चवंदुसि त किथे किथे असांखे इहो बि फील थो थिए त जॾहिं असीं विर्छ जी ॻाल्हि था कयूं त हिकिड़ो त सूबनि जे विच में जेको तनाज़ुर आहे तकरार आहे उहो हले थो पर डाउन स्ट्रीम कोटड़ी जे मामले में कॾहिं कॾहिं ईअं थो फील थिए त सूबा बि हिकिड़े पासे थी था वञनि ऑनेस्टली स्पीकिंग सिंध जे हवाले सां कुझु शयूं असां जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं एग्रीकल्चर जेका लाबी आहे उन जे हवाले सां त उहा शयूं मिसाल जी ॻाल्हि आहे जेकॾहिं एग्रीकल्चर लाइ सिंध खे पाणी घटि थो मिले त वावेला थिए थी ठीकु आहे दाह बि थिए थी भई हिन साल हेतिरी घटि मिली पर गुज़िरियल 91 खां वठी हिन वक़्तु ताईं अकार्ड में हिकिड़ी शइ लिखियलु आहे त भई 10 मिलियन एकड़ फीट त तव्हांखे ॾियणो ई ॾियणो आहे पोइ बाक़ी स्टडीज़ साइंटिफिक थींदियूं उन ते उहा किराए थिए ई कोन थी अॼु ताईं उन ते का बि इम्प्लीमेंटेशन कोन थी सिर्फ़ु उन वक़्तु जॾहिं फ्लड थो अचे उहो फ्लड अहिड़ी फिनामिना आहे जेका उहो रोके कोन था सघनि उन वटि कोई स्टोरेज उन लाइ कोन्हे उहा कैपेसिटी कोन्हे इहा वरी उन ते बि उहो महिरबानी सम्झंदा त बाबा हाणे ॾिसो हिन फ्लड में असां डाउन स्ट्रीम कोटड़ी पाणी छॾे ॾिनो पाणी तव्हां छॾियो कोन तव्हां हुनखे रोके ई कोन था सघो उन पाणी खे उहो त पाणी अचिणो आहे उन करे गैर मुनसिफ़ाणी विर्छ में उहा त ओवरऑल पाकिस्तान लेवल ते थिए थी पर उन में सभ खां वधीक शिकार डाउन स्ट्रीम कोटड़ी वारो हिसो थिए थो इन ॻाल्हि खे असां कंटिन्यू कंदासीं पर वक़्तु थिए हिकिड़ी नंढी ब्रेक जो नाज़रीन असां सां गॾु रहिजो
वेलकम बैक नाज़रीन। नेट छाक जे अञा जारी आहे, उन में असां तव्हांखे ॿुधाईंदो हलां असांजे प्रोग्राम महिमान आहिनि सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जा साबिक़ वाइस चांसलर डॉक्टर रजब अली मेमन साहब, ऐं उन्हनि सां गॾु वेठा आहिनि PDI जा अॻुवाण NGO जेका वाटर ते ऐं डाउन स्ट्रीम कोठड़ी ते कमु करे थी, उन जा अॻुवाण साईं सिकंदर बरोही साहब। तव्हां छा था सम्झो त इहो जेको गैर मुंसिफ़ाणी विर्छ सां गॾो गॾु मतिलबु 91 एकॉर्ड में जेको 10 MF मुक़ररु कयो वियो उहो इम्प्लीमेंट त न थियो जी तव्हां चयो, पर उन में लिखियलु हो अकॉर्ड में नयूं स्टडीज़ थींदियूं ऐं उहे शायदि 2-3 त शायदि इनिशिएट थियूं आहिनि, उन ते तव्हां कुझु चवंदा? साईं बिल्कुलु, स्टडीज़ हिकिड़ो त 13-14 सालनि खां पोइ थियूं, उन में तव्हां दोस्तनि ॿियनि दोस्तनि बि शायदि आहियो त काफ़ी किराए थी, उन खां पोइ इहे शयूं थियूं। पर उन्हनि स्टडीज़ में जंहिं अंदाज़ सां उहे स्टडीज़ थियूं उहे असांजे हक़ीक़तूं असांजे साम्हूं आहिनि, कुझु दोस्तनि जे अॻु में असां ज़िक्र बि कयो आहे। स्टडीज़ जो जेको प्रोसेस हो इंतिहाई गैर साइंसी ऐं इंतिहाई नॉन पार्टिसिपेटरी हुई। हिन हिकिड़ो त स्टडीज़ ते पहिरियों ई तकरार इहो थियो त हिकिड़ी स्टडी थियणु घुरिजे, 2 थियणु घुरिजनि, 3 थियणु घुरिजनि, ठीकु आहे न। पहिरीं इहा ॻाल्हि हुई त भई स्टडी हिकिड़ी थिए, उन में उहे सभु शयूं कवर थियनि जेके डाउन स्ट्रीम कोटड़ी जी ज़रूरत आहे। मैंग्रोव जो इशू आहे, फिशरी लाइ पाणी खपे, माण्हुनि जी कंज़म्पशन लाइ पाणी खपे, एग्रीकल्चर उते थिए। पर उन मां पोइ वरी ॻाल्हि निकिती त न बाबा हाणे हीअं था कयूं, असां जेको इरोजन थी थिए या सी वाटर इंट्रूजन थी थिए, इन लाइ अलॻि था स्टडी कयूं। अदर नीड्स यानी इन्वायरमेंटल नीड्स आहे अलॻि था कयूं। जॾहिं इहे स्टडी अलॻि थियो त वरी चऊं दादा 3 स्टडी उहा था कयूं त सॼे मुल्क में जेका इन्वायरमेंटल तबाही आहे उन लाइ, उन करे उनखे एतिरो कंफ्यूज़ कयो वियो, हिकिड़ी स्टडी मां ॿी मां टी, इन सॼे खे कंफ्यूज़ करे उन ॿियनि इशूज़ खे उन सां गॾु शामिलु कयो वियो। उन खां पोइ जॾहिं प्रोसेस शुरू थियो त असांजो सॼो ज़ोर हो त ठीकु आहे बाबा हीअ तव्हां 2 स्टडियूं ॿियूं बि इन कयूं आहिनि, पर ठीकु आहे इहे बि हुजनि। पर बेसिक जेका स्टडी आहे, स्टडी नंबर 1 आहे, उहा तमामु साइंटिफिक आहे, उनखे साइंसी अंदाज़ सां हलायो वञे, लेकिन उनखे न हलायो आहे। मिसाल जी ॻाल्हि आहे, सभ खां अॻु में जेको स्टार्ट थियो इहो थियो त भई सी इंट्रूजन जो मतिलबु छा आहे, उनखे कीअं स्टडी कजे। असांजो इंटरनेशनल जेको हुनजी पंहिंजो आहे डेफिनेशन, उन मुताबिक़ असांजो मौक़िफ़ इहो हो त हिते 3-4 एलिमेंट्स आहिनि सी इंट्रूजन जा। हिकिड़ो त जॾहिं बि सी इंट्रूजन थींदी आहे त तव्हांजी लैंड इरोड थींदी आहे, ज़मीन ख़तमु थींदी वेंदी, समुंड ईंदो वेंदो, ग्राउंड वाटर सेलिनिटी तव्हांजी वधे थी, सरफेस वाटर सेलिनिटी वधे थी, ऐं तव्हांजी जेको दरिया आहे उनजी बेड में जेका सेलिनिटी वाटर सेलिनिटी वधे। 3-4 एलिमेंट्स आहिनि, उहे सभु गॾिजी सी वाटर इंट्रूजन जो नालो आहे उन्हनि खे। पर हुननि स्टडी खे सिर्फ़ु रिवर बेड सेलिनिटी ताईं महदूद कयो। हुन चयो त साईं असां स्टडी कंदासीं त तव्हांजी इंडस रिवर में वाटर केतिरो सैलिन आहे। हाणे उन खां पोइ असां रिकमेंडेशन इहा कंदासीं त एतिरो पाणी छॾियो वञे जो वाटर जी सैलिनिटी ख़तमु थिए। सुवाल थो एतिराज़ न उथारियो, साईं एतिराज़ मौजूदु आहिनि। मां इन ॻाल्हि जी शायदि ॾिनुसि त न सिर्फ़ु इंडिपेंडेंट एक्सपर्ट्स उथारियो, पर सिंध गवर्नमेंट जे प्लेटफॉर्म तां बि अहिड़ा एतिराज़ विया। कुझु कोन थियो। सिंध गवर्नमेंट जी ॻाल्हि न ॿुधी वई, बिल्कुलु न ॿुधी वई। ऐं सिंध गवर्नमेंट जी टेक्निकल कमेटी में हिकिड़े मेंबर जी हैसियत सां मां बि मौजूदु हुउसि। उन्हनि एतिराज़नि खे तयारु करणु, उन्हनि जी टेक्निकलिटीज़ में मां बि शामिलु हुयुसि। न सिर्फ़ु असां एतिराज़ हिते लिखी तयारु करे मोकिलियासीं। इनिशिएट केरु पियो करे इहा स्टडी? इनिशिएट साईं फेडरल गवर्नमेंट पे कई, फेडरल फ्लड कमीशन खे इहो कमु ॾिनो हो। उन में हुननि हिकिड़ा कंसोर्शियम ठाहिया हुआ, ऐं उन्हनि कंसोर्शियम में कुझु नेशनल एक्सपर्ट्स हुआ, कुझु इंटरनेशनल एक्सपर्ट आंदा हुआ। पर उन में बि भाउ ॻाल्हि उहा ई थी थिए त असां जेको कमु कयूं था उते दयानतदारी केतिरी आहे, बदयानती केतिरी आहे, छो शयुनि में ॾाढी कंफ्यूजन थिए थी। मिसाल जी ॻाल्हि, आख़िर में जॾहिं असां इहो इशू कयो त भई हीअ जेको सी इंट्रूजन जो तव्हां स्टडी था कयो, इहा स्टडी असांजी रिक्वायर मुताबिक़ कोन्हे। तव्हां जेकॾहिं रिवर बेड खे जी सैलिनिटी ॾिसो था ऐं उन मुताबिक़ पाणी जो हिकिड़ो तयन कयो था, त उन में इरोजन त कोन रुकजंदी न इरोजन रुकंदी, न ग्राउंड वाटर सेलिनिटी जो मसइलो हल थींदो, न सरफेस वाटर सेलिनिटी जो मसइलो थींदो। माना तव्हां मसइलो हल त असांजो कोन कयो अथई, तव्हांजी स्टडी बोगस आहे। त साईं हिकिड़ी एग्रीमेंट खणी आया जेको फेडरल गवर्नमेंट ऐं कंसल्टेंट्स जे विच में थियो, जो साईं हीअ एग्रीमेंट आहे, माफ़ कजो ॻाल्हि इहा त तव्हां जेका ॻाल्हि था कयो उहा आहे सी इंट्रूजन जी ॻाल्हि आहे। असां वटि लफ़्ज़ आहे सी वाटर इंट्रूजन, ऐं असांजी डेफिनेशन इहा आहे, असां जेको तय कयो आहे फेडरल गवर्नमेंट सां, सी वाटर इंट्रूजन माना असांखे सिर्फ़ु इंडस रिवर। परवेज़ मुशर्रफ साहब जंहिं स्टडी तव्हां को चवणु पिया चाहियो? हा, नमूने में ऐड पियो कयो त दरअसल जेको पहिरीं इंडस वाटर ट्रीटी आहे 1960 जी, उन में 17 मिलियन एकड़ फीट तय थियल हो डाउन स्ट्रीम लाइ। अच्छा। हा, ऐं उन खां पोइ जेको हीउ थियो आहे 10 मिलियन एकड़ फीट। वरी हींअर
हीअ जेका डाउन स्ट्रीम कोटली जी रिपोर्ट जंहिंमें साईं टेक्निकल मेंबर हो उहा उन पहिरीं सॼो जेको ओवरऑल असेसमेंट हो सो 16.5 मिलियन एकड़ फीट लिखियो हो। पर पोइ उन ते मूंखे त सिधी से ख़बर न आहे, पर इहा ख़बर आहे त इनफॉर्मली उन में वापडा जो हिकिड़ो कंसल्टेंट हो तंहिं ॾाढो इन्फ्लुएंस कयो उन्हनि खे त न हीअ जेका कैलकुलेशन जेका आहे मैंग्रोव्स वग़ैरह लाइ इहा रिवाइज़ थियणु खपे, इहा थियणु खपे हिकिड़ो क्यूसिक 32 हेक्टेयर्स जे लाइ 40 हेक्टेयर्स लाइ एक्चुअली उहो इरीगेटेड प्लांटेशन्स जेके पंजाब जो आहिनि तिन जो हिकिड़ो पाणी मुक़ररु थियल आहे। हिते सिंध में बि हिकु क्यूसिक 32 हेक्टेयर्स लाइ मुक़ररु थियल आहे इरीगेटेड प्लांटेशन जो। हाणे मैंग्रोव जो जेको पाणी आहे तंहिंमें फ़र्क़ु इहो आहे त मैंग्रोव जे पाणी खे पहिरीं उन में एतिरो वज़न एतिरी कुवत हुजे जो उहो सी खे थोरो रिसेट कराए, वेट मड फ्लैट्स आहिनि फ्लैशिंग थिए, पोइ वेट मड फ्लैट्स ताईं पहुचे, पोइ वरी जेको आहे मैंग्रोव्स आहिनि तिन खे उहो कम अज़ कम हिकिड़ो जेको इक्वेशन आहे सैलिनिटी जो उहो बरक़रार रखे, तॾहिं मैंग्रोव्स जी थींदी वञे। ऐं उहो तव्हांजो पाणी विझणु खपे 120 डेज़ बिल्कुलु मिनिमम आहे। हूअं त 180 डेज़ आहे, अॻे 180 डेज़ घटि में घटि वेंदो, 120 डेज़ उहो पाणी ज़रूरु वञणु खपे उते। ऐं हींअर बि जेको चवनि था न हिन साल इलाही पाणी छॾे ॾिनऊं, साईं जेको चयो हुन सां थोरो आउं चवंदो त रोके, जेकॾहिं डैम ठाहे त रुकिजी वेंदो न 6 मिलियन, उहा त बहस जी ॻाल्हि आहे। साईं चवंदो रोके नथा सघनि, हींअर बराबरि नथो रुकिजे, उहो अचे थो, हाणे त रुकिजी वेंदो जेकॾहिं इन क़िस्म जूं शयूं ठहियूं। ऐं अलाह करे त ईअं न थिए, छाकाणि त उहो सॼो जेको लोअर इंडस आहे उहो टंडे मामन खान ताईं उनजो बिल्कुलु तबाही थी वेंदी। परवेज़ मुशर्रफ साहब जंहिं स्टडी खे रेफर पे कयो 3.6 चए पियो त ज़रूरत आहे 5000 क्यूसिक्स पर डे मिनिमम वाटर वेंदो। ऐं इन हवाले सां चए पियो त महीने में कोई 0.3 MF पाणी वेंदो डाउन स्ट्रीम कोटड़ी में, ऐं कोई साल में 3.6 MF पाणी वेंदो, ऐं टोटल 5 सालनि में 25 MF पाणी वेंदो। इहा कहिड़ी स्टडी जे बेस ते आहे? उहो आउं सम्झां थो वापडा जूं जेके आहिनि न सभु स्टडीज़ आहिनि उहो उन जे बुनियाद ते जनरल साहिब जन चयो हूंदो। सुवालु इहो आहे त उहा उन ई ॻाल्हि जी रबीअ में कीअं गारंटी ॾेई सघंदा जॾहिं उहो डैम्स भरींदा जेके सोक वारा 4 साल। तव्हांखे मूं अॻे अर्ज़ु कयो न त हीअ रोटेशन इहा आहे, 4 साल ज़रो पाणी कोन्हे। जनरली पाकिस्तान जी जेका रन ऑफ आहे एनुअल रन ऑफ आहे उहा आहे एवरेजली 120 मिलियन एकड़ फीट। ऐं ॿोॾि वारे जेको साल आहे फ्लड ईयर्स या जंहिंमें वधीक पाणी आहे उहो थिए थो मैक्सिमम 137 140। हाणे उहो 120 जेको आहे सो त अॻे तव्हांजो इट इज़ स्टैंड्स डिस्ट्रीब्यूटेड न, उहो त अॻे ई विरासत थी पई आहे। ऐं पंजाब जेको आहे तंहिंमें सो उनखां मथे जेको माइनिंग आहे रन ऑफ मां करे थो पंहिंजी जेको स्वीट वाटर जी, उहो तक़रीबन 50 मिलियन एकड़ फीट हींअर थी वियो आहे। त हाणे असां चऊं था त असांजो आहे न सूबो जेको जंहिंमें 95% असीं कैनाल्स ते डिपेंड था करियूं। पंजाब सिर्फ़ु 28% कैनाल ते डिपेंड थो करे, ॿियो कैनाल मिक्स्ड ट्यूबवेल ऐं ट्यूबवेल ते डिपेंड थो करे। यानी हिते फ़र्क़ु आहे त असां इहो कीअं बिलीव करियूं रबीअ में 5000, पहिरीं ॻाल्हि त 5000 जेको आहे पंहिंजो क्यूसिक्स बिल्कुलु ई नाकाफ़ी पाणी आहे। उहो मैंग्रोव जेके हाणे बाक़ी बचा आहिनि न उन ताईं पहुचंदो ई कोन को, उहो सी खे रिसेट करण लाइ काफ़ी न आहे। हिते घटि में घटि नीड 40,000 क्यूसिक्स आहे 120 डेज़ लाइ। दिलचस्प ॻाल्हि मां जी जी प्लीज़ ॾिसो न, सदर साहब जेको रिफर करे थो उहे हिननि रीसेंट स्टडी जी जेके चेंज थियल फिगर्स आहिनि उन्हनि खे रिफर करे थो। अच्छा, स्टडी नंबर 2 वाज़े तौर पर असां वटि उनजो सेकंड ड्राफ्ट पियो आहे। स्टडी नंबर 2 में लॻभॻि 20 मिलियन एकड़ फीट पाणी सजेस्ट कयो वियो। ऐं उन सजेशन खां पोइ जीअं साईं थोरो इशारतन ॻाल्हि कई त बाक़ाइदे इन्फ्लुएंस आयो ऐं हुननि ओपनली असांखे इनफॉर्मली ॿुधायो त साईं वर्दी वारनि घुरायो, चयूं त बाबा हीअ असां डैम जा प्लान था ठाहियूं, हीअ असांजो त तव्हां कमु लाहे था छॾियो, हेतिरी फिगर ॾींदो त पोइ असां वटि पाणी केतिरो बचंदो। त उहो सॼो इन्फ्लुएंस थियो, उहो 20 मिलियन एकड़ फीट में वञी 3 ऐं 4 मिलियन एकड़ फीट ते आयो। हा, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त भई कीअं साबित पंहिंजो सदर साहिबु कीअं थो चए या इहो कीअं साबित कजे त केतिरो पाणी खपे, उनजी जेतिरी साइंटिफिक स्टडी हिननि न कई आहे। कुझु स्टडियूं कुझु थियूं आहिनि, पर हिकिड़ी उनजी वैलिडिटी मां तव्हांखे ॿुधायां। स्टडी नंबर 2 वारनि असां इस्लामाबाद में जॾहिं वियासीं उन्हनि जी ब्रीफिंग में, इनफॉर्मली हुननि असां सां हिकिड़ी मीटिंग कई। हुननि चयो त यार हिकिड़ो त असांखे टाइम तमामु थोरो आहे, हीअ तमामु वॾी साइंटिफिक स्टडी आहे, मैंग्रोव्स जी उहो सॼी बाक़ाइदे असांखे कैलकुलेशन करणी पवंदी कि नंढो ॿूटो मैंग्रोव जो कीअं वॾो थो थिए, केतिरी उनजी एवरेज पाणी ज़रूरत आहे, पोइ मैंग्रोव जी मुख़्तलिफ़ वेराइटीज़ आहिनि। हुन चयो त यार असीं मुंझियल आहियूं, तव्हां थोरो गाइड कयो त
आख़िर केतिरो पाणी अंदाज़ो तव्हांजो उते कम बि थियल आहे, हिकिड़ो तव्हां अंदाज़ो ॿुधायो पंहिंजे हिकिड़े कैलकुलेशन ते, तव्हां पंहिंजी एक्सपर्टी ते तव्हां ॿुधायो। असां त तव्हांखे ॿुधण था चाहियूं, तव्हां एक्सपर्ट्स आहियो। चयो त असां हिकिड़ी ॻाल्हि ते मुंझी पिया आहियूं। हिन वक़्तु दावा पई थिए त 35 मिलियन एकड़ फीट एवरेज पाणी वञे थो, ठीकु आहे, चवंदा न साईं वञे थो पाणी। चई जेकॾहिं इन दावा खे ऐं चवनि था, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ऐं डॉक्टर साहब चवनि था, रिसेंटली असांजी मीटिंग थी वापडा जे चेयरमैन सां इरसा वारनि सां इस्लामाबाद में असांखे घुराइनि ब्रीफिंग ॾिननि, हुननि चयो त इहे फिगर सिंध हुकूमत जा आहिनि, सिंध इरिगेशन डिपार्टमेंट जा आहिनि, त 35 मिलियन एकड़ फीट एवरेज पाणी वञे थो पर ईयर, एवरेज पर ईयर सालनि जो हूंदो आहे, उहो बि न ईअं न आहे। आउं तव्हां ॿुधायां हिन में साईं तव्हां करे वञो, तव्हां एवरेज ते थोरो ॻाल्हायो। मां तव्हांखे अर्ज़ु कयां न, हुन चयो त जेकॾहिं असीं एक्सेप्ट कयूं था त एतिरो पाणी वञे थो, पर उनजे बावजूदि डिग्रेडेशन त हले पई। इन जो मतिलबु साफ़ थियो त जेतिरो पाणी वञे थो उन खां बि असांखे ॿीणो पाणी खपे न। भई तव्हांजो कोस्टल इरोजन त हले पई, तव्हांजा मैंग्रोव्स त तबाह थियनि था, इन पाणी जे बावजूदि कोस्टल इरोजन केतिरो थिए पियो, मतिलबु उनजो सिंध गवर्नमेंट जा फिगर्स 12 खां हींअर 22 लखनि एकड़नि ताईं ॻाल्हि हले पई, मुख़्तलिफ़ फिगर्स आहिनि। कुझु बाक़ाइदे देहनि जी लिस्ट बि असांखे उन्हनि ॾिनी आहे। हिकिड़े अंदाज़ो आहे त 22 लख जेका आहे एकड़ ज़मीन तबाह थी वई आहे, उन में ॻोठ बि अची विया, उन में क़ब्रिस्तान बि अची विया, उन में ज़रख़ीज़ ज़मीनूं बि अची वियूं। ऐं इट्स फैक्ट, असां पाण ॾिठो आहे केटी बंदर जे तव्हां भरिसां वञी ॾिसो, तव्हां जाती जे साइड खां वञी ॾिसो त वॾे पैमाने आऊं बि हिकिड़ी हुन ते डॉक्यूमेंट्री करियां, राइट जी। तव्हां 35 मिलियन एकड़ फीट जो जेको इहो तस्वर आहे, इहो तरबेला डैम ठहिण खां अॻु में 77 खां अॻु में जे कुझु सालनि जी कैलकुलेशन आहे त एवरेजली एतिरो पाणी चयो वियो पिए त वञे थो। उन खां पोइ जेका कैलकुलेशन थी हुई, जॾहिं तरबेला डैम ठहिण खां पोइ जेके प्रोरेटा इहे इंडिकेटर्स ठहिया, उन जे बुनियाद ते चऊं त हाणे 10 मिलियन एकड़ फीट काफ़ी थींदो। उन खां पोइ 10 मिलियन एकड़ तय थियो 91 में। हाणे हींअर 91 खां वठी हेसि ताईं जेको आहे न, तव्हांखे मूं 98 खां वठी हेसि ताईं ॿुधायो, हिन साल जो 5 मिलियन्स, ऐं पोइ हिकिड़े साल 2023 जंहिंमें 0.5 मिलियन एकड़ फीट वियो आहे। ऐं हींअर जेको एवरेज आहे, इट्स ओनली 2 to 3 मिलियन एकड़ फीट एवरेज आहे, 2 मिलियन। हाणे तव्हां चयो मैंग्रोव्स जी छा पोज़ीशन, मैंग्रोव्स में 3 स्टेजिस पाण वटि आहिनि मौजूदु। जेका पहिरीं पंहिंजी सर्वे 83-84 में जी जेका डेटा आहे सैटेलाइट सी, उन मूजिबि 2,60,000 हेक्टेयर एराज़ी हुई, ठीकु आहे। 90 साल जी ॻाल्हि आहे इहा 80s में, 81 खां अॻु में 80s में, माना हाणे तरबेला न ठहियो आहे त उन वक़्तु तरबेला जो अञा रिजीम आयो न आहे, त उन वक़्त में 2,60,000 हेक्टेयर ते जेके स्पार्स आहिनि, नॉर्मल आहिनि, डेंस मैंग्रोव्स आहिनि, उहा सॼी एरिया हुनजी आहे। 92 जी जॾहिं सैटेलाइट फिगर्स अचनि थियूं, 91 जा शुरू थिया, त उन वक़्त में 160,000 हेक्टेयर्स, लख हेक्टेयर उन वक़्त में ख़तमु थी चुका हुआ तरबेला जे रिजीम में। हींअर जेका पोज़ीशन लेटेस्ट 2005 जी ॿुधायां थो, जेका अञा ताईं थी कान्हे का रिवील, उनजा ॿई पासा थी सघनि था, त उनखे इस्तेमालु करे सघिजे थो त भई हाणे तव्हांजी नीड कान्हे, पर इन में हाणे एक्चुअल जेको इवन स्पार्स, नॉर्मल, हर क़िस्म जो मैंग्रोव जेको आहे 75,000 हेक्टेयर खां मथे न आहे। बाक़ी बाक़ी तव्हां वटि अञा बि कुदरत जी महिरबानी सां 1-1.25 लख हेक्टेयर वेट मड फ्लैट्स आहिनि। जेकॾहिं थोरो घणो इन डेल्टा सां या उनजी लाइवलीहुड सिस्टम्स सां या पंहिंजे पाकिस्तान जे पोर्ट्स जे हवाले सां या फिशरीज़ जे हवाले सां या रामसर साइट्स आहिनि, उन्हनि जे हवाले सां कुझु बि कंसिडरेशन मथे थी ऐं कुझु पाणी सही माना में मुकरंदो, 3.6 मिलियन या 4.7 मिलियन, इहा त बेकार शइ आहे न। इन जी ॻाल्हि करणी न खपे। 5,000 क्यूसिक जी ॻाल्हि करणु ईअं आहे जीअं सम्झो त हिकिड़ो ॿार खे रांदीको ॾेई बहलाइजे, बाबा उहो त फ़ाइदो कोन्हे, खां न ॾियनि त वधीक बहितर आहे। यको चवनि बाबा हीउ हिकिड़ो इलाइक़ो असां पाकिस्तान में चऊं था त इन जी ज़रूरत न आहे, डेल्टा जी एनवायरमेंटली ज़रूरत न आहे, उहो बंदि करे छॾीनि भले पाणी। पोइ वञी एग्रीकल्चर जेकॾहिं पंजाब, हाणे वरी हिते सुवालु अचे थो जंहिंमें आउं हिकिड़ो थोरो जज़्बाती ॻाल्हि कंदुसि, हीउ जेको सम्झो वञे थो तसवर इहो आहे त पंजाब पाकिस्तान खे अकेले खाराईंदो, इहो नामुमकिन आहे। सिंध जो एग्रीकल्चर हींअर जिते तमामु रिटॉर्डेड हुननि करे छॾियो आहे, उनजे बावजूदि बि जेकॾहिं सिंध जो एग्रीकल्चर एज़ ए पार्टनर तस्लीम न कयो वियो पंजाब जे एग्रीकल्चर जे, ऐं उन सां हीअ डिस्क्रिमिनेशन बंदि न कई हुई, त आईंदे 5 सालनि खां पोइ ख़ुदि हुक्मराननि खे ख़बर पइजी वेंदी वज़न जी। इन करे जो WTO रिजीम मां निकिरी कोन सघंदा। पोइ त छो त पोइ पंजाब खे लोअर क्वालिटी शयूं पैदा करे सभिनी खे असांखे खाराइणो पवंदो न। भई अनाज पर भले खाराइनि भला, जेकॾहिं ईअं तबाही करिणो अथनि त बेरोज़गारी त असां वटि अॻे ई आहे। इहो सॼो हेठियों जेको हिसो आहे, सॼी जेका आउं तव्हां इहो ॿुधायां थो, कोटली त ठहियो, पर इवन हैदराबाद ज़िले जे मथे हिसे खां वठी जिते रोहिणी कैनाल हुते टच थो करे, खेसाना मोगरे वग़ैरह, उन खां पोइ हेठि सॼो इलाइक़ो, पोइ त हे बंजर था करणु चाहिनि छा?
पोइ ही सभु शयूं किथे कंपेंसेट करे सघंदा पंजाब में एतिरो पंजाब जे एग्रीकल्चर में वसत ईंदा आहे इन ॻाल्हि खे असां कंटिन्यू कंदासीं पर वक़्तु थिए हिकिड़ी नंढी ब्रेक जो नाज़रीन असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन नेट छाका जे अञा जारी आहे उन में असां तव्हांखे ॿुधाईंदो हलां असांजे प्रोग्राम महिमान आहिनि सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जा साबिक़ वाइस चांसलर डॉक्टर रजब अली मेमन साहब ऐं उन्हनि सां गॾु वेठा आहिनि PDI जा अॻुवाण NGO जेका वाटर ते ऐं डाउन स्ट्रीम कोठड़ी ते कमु करे थी उन जा अॻुवाण साईं सिकंदर बरोही साहब जेके अवां एनवायरमेंटल वाटर चओ खणी हिकिड़ो लेबल ॾियो हुनखे उहो कम से कम थोरो घणो रिकवर शयुनि खे करे थो छॾे हींअर छा त लाॻीतो उनखे 91 अकार्ड खां पोइ एतिरो लोएस्ट एप ते रखियो वियो आहे जो सिंध में रिवराइन फॉरेस्ट 5 लख हेक्टेयर 5 लख एकड़ आहे जेको हिन वक़्तु बिल्कुलु माना चङी ख़ासी एक्सपर्ट्स जी राय मूजिबि सिर्फ़ु 30,000 एकड़नि ते बीठल आहे हिकिड़ो त इलिसिट कटिंग 5 लख कॾहिं जी डेटा कहिड़े साल जी हीअ माना 91 अॻु जी जेका आहे असांजो इसेंशियली डेज़िग्नेटेड पब्लिक फॉरेस्ट एरिया रिवराइन 5 लख एकड़ आहे मथां खां वठी सिंध में उन में तक़रीबन 60% स्टैंड हूंदो हो कवर हूंदो हो ट्री हिन वक़्तु उहो ट्री कवर 10% आहे अच्छा हाणे माना हूअं 3 लख एकड़ हुजणु खपे सो हींअर 30,000 एकड़ आहे उनजो सबबु ॿ टे आहिनि ज़ाहिर जॾहिं पाणी न पियो अचे त ॾाढी टेम्पटेशन आहे न पाणी न पियो अचे त प्लांटेशन नई कान पई थिए रीजनरेशन कान पई थिए उनखे स्ट्रेंथ कोन पई मिले पोइ टेम्पटेशन आहे त बाबा हाणे कटियो हुनखे साफ़ु करियो पोइ उन ते क़ाबिज़ माण्हू थी विया आहिनि हाणे त हिन वक़्तु कोई 35-40% एरिया रिवराइन फॉरेस्ट जी जेका आहे सा माण्हुनि जे कब्ज़नि में अची वई आहे एडजस्टन ज़मीनदारनि जे ऐं उन्हनि जो बि पूरत कोन थी थिए उहे जेके अॻे क्रॉप्स कंदा कचे में उहे क्रॉप्स हूंदा सरह तूरियो दालियूं वग़ैरह हाणे उहे रिवर बैंक सां वेझा अची विया आहिनि ऐं उन्हनि शिफ्ट करे छॾियो आहे क्रॉपिंग पैटर्न वेजिटेबल्स ते ऐं उन ते 5-5, 8-8, 10 स्प्रे पिया थियनि उहो वधीक वाटर क्वालिटी जेका असां ख़राबु पई थिए उहो अनचेक्ड अथव जेकॾहिं अञा बि उन में बेड में तव्हां ट्यूबवेल लॻाइनि जेको चवनि था बाबा जी हिकिड़ी स्कीम आहे त 5,000 ट्यूबवेल तव्हांखे लॻाए ॾींदासीं त उहो थी सघे थो उहा एरिया पोइ ॿिए मक़सदनि लाइ इस्तेमालु थिए उहो त वरी हिकिड़ो बहस अञा जुदा आहे पर मक़सदु ॻाल्हि जो आहे त इहो बेड जी जेका पोज़ीशन आहे सा सॼो वाटर टॉक्सिक थियो पई ईंदो कोटरी डाउन स्ट्रीम खां पोइ उहो लाइफ जेका आहे मैरिन हुजे ॿारे पाणी लाइफ हुजे फ्रेश वाटर लाइफ हुजे सभिनी जे लाइ डेंजरस आहे राइट सिकंदर साहब ही जेके स्टडीज़ जिन जो तव्हां ज़िक्र पिया कयो ॿ स्टडी जेके थियूं आहिनि डाउन स्ट्रीम नीड्स ते वाटर रिक्वायरमेंट ते इन्हनि ते इहे ओपन पब्लिकली थींदियूं उन्हनि ते को बहस थींदो या जेको जनरल परवेज़ मुशर्रफ साहब जेको रेफर पिया कनि 3.6 MF उहो ई रहंदो या उन ते बि डिबेट वग़ैरह थींदी मतिलबु तव्हांखे कीअं थो लॻे हीअ जेका डेवलपमेंट आहे हिन हवाले सां तव्हां कीअं था हुनखे ॾिसो शुरू खां ई हिननि जी अप्रोच उहा ई रही त हू स्टडीज़ खे ॾाढो हुननि महदूद रखियो मतिलबु स्टडीज़ जी स्टार्ट जेका थी TORs ठाहिण खां TORs ठाहिण में हिननि कंहिंखे बि शरीक कंहिं बि स्टेक होल्डर कोन चयो स्टडीज़ जो साईं रिसर्च जो माण्हू आहे तस्दीक कंदो त बेस कंहिं बि स्टडी जो कंहिं बि प्लानिंग जो TORs ते ईंदो आहे जेकॾहिं TORs क्लियर आहिनि उन्हनि में का ख़राबी कोन्हे त तव्हां हिकिड़े सही रस्ते ते वञो था TORs हुननि ठाहियूं ऐं TORs में काफ़ी वेग शयूं हुयूं असां कुझु दोस्तनि जी जेका इन्वॉल्वमेंट सिंध गवर्नमेंट कई उहा उन वक़्तु कई जॾहिं हुननि TOR खे एक्सेप्ट करे चुका ऐं TOR जे बेस ते हुननि इंसेप्शन रिपोर्ट जॾहिं तयारु कई कंसल्टेंट्स त बाबा ही TORs आहिनि इन ते असां जेका स्टडी कंदासीं उन जी ही मेथडोलॉजी हूंदी ही तरीक़ेकार हूंदो ठीकु आहे उते असां शरीक थियासीं ऐं उन में पोइ जेके हुननि मेथडोलॉजिकल फ्रेमवर्क में हुननि वटि ग़लतियूं हुयूं ऐं मां तव्हांखे ॿुधायां त 40-50 शयूं बि नुक़्ता असां लिखी उन्हनि खे ॿुधाया त भई हिते ही तव्हांजी मेथडोलॉजी में ही ख़राबी आहे ही साइंटिफिक अंदाज़ तव्हांजो कोन्हे ऐं ही शयूं तव्हांखे एड करणु घुरिजनि मिसाल जी ॻाल्हि असांजो सभ खां वॾो ज़ोर हो त तव्हां जेसि ताईं डेल्टाइक कम्युनिटीज़ सां कोन था मिलो उतां जी लाइवलीहुड जे पैटर्न खे कोन था ॾिसो ऐं तव्हां कीअं डिसाइड करे सघो था सेकेंडरी स्टडी ते हिते वेही तव्हां इहो डिसाइड कंदो हिकिड़ो तव्हांजे रिसर्च जो इहो एलिमेंट हुजे त तव्हां प्राइमरी डेटा कलेक्ट कयो कम्युनिटीज़ सां फोकस ग्रुप डिस्कशन्स कयो ते उन खां पोइ इहा सभु हिकिड़ी मामूली इन्वॉल्वमेंट असां सो बि एक्सपर्ट्स जी थी आम माण्हुनि जी कोन थी हिन वक़्तु जॾहिं स्टडीज़ मुकमिल थियूं आहिनि स्टडीज़ खे मुकमिल थियणो 30 अक्टूबर ते हिननि खे फाइनल रिपोर्ट ॾियणी उन वक़्तु खां हिन वक़्तु ताईं का बि ख़बर कोन्हे त स्टडीज़ जो छा थियो ईअं असां ॿुधूं था त उहे स्टडीज़ मुकमिल थियूं आहिनि उहे ड्राफ्ट फेडरल गवर्नमेंट खे अची चुका आहिनि
ऐं उन्हनि ड्राफ्ट उन्हनि फाइनल स्टडीज़ जे बेस ते जेके हिननि 3 इंटरनेशनल पैनल ऑफ एक्सपर्ट्स हायर कया हुआ जिन जो कमु हो सिर्फ़ु ओवरसी करणु उन प्रोसेस खे उन में इन्वॉल्व न हुयो उन्हनि छा कयो जो उन्हनि 3-4 स्टडीज़ जो तत्व कढी ऐं पंहिंजो हिकिड़ो ओपिनियन ॾेई हिकिड़ी नंढड़ी स्टडी ॿी तयारु कई आहे उहा स्टडी हिननि सिंध गवर्नमेंट खे मोकिली आहे पर उन में का बि इन्वॉल्वमेंट कोन्हे का बि उन में फीडबैक हू कोन था वठनि एतिरे क़दुरु जो हाणे जेका सिंध गवर्नमेंट जी एक्सपर्ट कमेटी जंहिंमें मां बि शामिल आहियां उन्हनि जी बि का मीटिंग हू ज़रूरी नथा सम्झनि त उन ते डिस्कस करे असांजे कुझु दोस्तनि मूंखे कल्ह बि ॿुधायूं त असां सिंध गवर्नमेंट खे अप्रोच कयो त भई हाणे ठीकु आहे फाइनल इहो मतिलबु न आहे त असां बि उनखे फाइनल चऊं हुननि जे तरफ़ां फाइनल आहे पर लेट अस डिस्कस दी ड्राफ्ट हिकिड़ो नंढड़ो पहुची चुको आहे जेको फाइनल रिपोर्ट्स जो या एक्सपर्ट्स जो पर उन ते को डिस्कस कोन थो थिए हाणे इहे फेडरल गवर्नमेंट जा आर्डर्स आहिनि त भई इट्स फाइनल या इवन गवर्नमेंट जे हवाले सां सिकंदर जंहिं तरीक़े सां हीउ सॼो प्रोसेस जेके बि स्टडीज़ कराई पई वञनि ऐं उहे स्टडीज़ रिलीज़ कोन पियूं थियनि उल्टो हिकिड़ो वाबडा ऐं परवेज़ मुशर्रफ साहिबु हिकिड़ो डेटा फिगर ॾियनि था त हीउ असां तइ कयो आहे तव्हांखे कीअं थो लॻे थी कहिड़े तरफ़ वठी वेंदा असांजी ॻाल्हि सिंध जी ॻाल्हि तव्हांजी ॻाल्हि ॿुधंदा इन जो अहिड़ो को तव्हांखे इम्कान नज़र अचे थो सही मां द वे सॼो प्रोसेस जेको खयो पियो वञे मां त ऑनेस्टली इन सॼे प्रोसेस खे गैर साइंसी सम्झां थो छो जो जेसि ताणी तव्हां मैथडोलॉजिकल पूरो फ्रेमवर्क पूरो नथा कयो त तव्हांजी स्टडी एक्यूरेट कोन्हे ऐं उन में असां वटि 1000 दलील आहिनि असां जेको फीडबैक ॾिनो आहे सिंध गवर्नमेंट फीडबैक ॾिनो आहे 20 पेजनि ते उन जी मैथडोलॉजी ते त तव्हां जेको मैथडोलॉजी अख़्तियार कई आहे उहा सही कोन्हे उहे बि एक्सपर्ट्स हुआ जिन ओपिनियन ॾिनो उन करे जॾहिं तव्हांजी स्टडी जी मैथडोलॉजी कोन्हे त तव्हां उन स्टडी खे एक्यूरेट कोन था चयो हिकिड़ी नंबर ॻाल्हि क्लियर आहे त उहे स्टडीज़ सही न थियूं आहिनि उन करे उन्हनि स्टडीज़ जे बेस ते जेको कंक्लूजन आयो आहे उन खे बि असांखे एक्सेप्ट करणु न घुरिजे ऐं पर्सनली मां हिकिड़े रिसर्च जे शागिर्द जे हैसियत सां मुंहिंजो त ज़ाती इहो फ़ैसिलो आहे त उनखे एक्सेप्ट असां न कंदासीं उन करे असांखे उमेद बि कोन्हे छो जो हुननि खे उहो सॼो प्रोसेस मुकमिल करणे हिकिड़ो बहानो तयारु करिणो त हा ठीकु आहे स्टडीज़ जी ॻाल्हि पिया कयो हीअ वठो स्टडी हाणे स्टडी में हीअ फिगर आयो असांखे उहो करिणो असांखे ख़दशो आहे त इन्हनि स्टडीज़ खे जेके गैर साइंसी आहिनि जिन जो प्रोसेस सही कोन हो मैथडोलॉजी सही कोन हो इन्हनि खे बेस बनाई फोर्स करे हिकिड़ी फिगर ॾेई हू पंहिंजो कमु कढण जी कोशिशि कंदा पर एक्सेप्ट न कंदा डॉक्टर साहिब जेकॾहिं कालाबाग डैम ते सिंध खे एतिराज़ आहे ऐं सिंध जा माण्हू सम्झनि था उन मां के कैनाल्स कढिया वेंदा पोइ ॿियनि ऑप्शन्स जी ॻाल्हि कई पई वञे मतिलबु बादशाह जी ॻाल्हि पई थिए असांजे फ़तह अल्लाह ख़ान साहिबु पेशावर मां अक्सर लिखे त डॉन में त कर्ज़रा जी ॻाल्हि पई थिए स्कर्दू जी ॻाल्हि पई थिए तव्हां छा था सम्झो हाणे आउं तव्हांखे थोरो साईं जे ॻाल्हि में डाइग्रेशन करणु ॾियो उहा हीअ आहे त ॾिसो जेका पंहिंजो मैंग्रोव जी जेका मौजूदा स्टेटस आहे उन में बि असांजी बिल्कुलु मिनिमम कैलकुलेशन्स जेकॾहिं असां 1/4 चोथों हिसो क्यूसिक जो पर हेक्टेयर ते रखूं ऐं जेका एरिया आहे सॼी हुन ते कैलकुलेट करे एरिया ॿी अॻूणी न 160,000 जेका मौजूदु आहे हेक्टेयर जिन में कम से कम वेट मड फ्लैट्स आहिनि ऐं मैंग्रोव्स बीठा आहिनि उन ते कैलकुलेट करियूं तॾहिं बि असांजी 120 डेज़ जे लाइ 10.5 या 10 मिलियन एकड़ फीट थिए थी ऐं तंहिंखां पोइ इहो अकेली शइ न आहे डाउन स्ट्रीम कोटली हिकिड़ो पाणी जेको मंज़ूरु थियल आहे अॻे 2 मिलियन एकड़ फुट खां मथे जेको LBOD जी जेका खाराइण आहे उनखे रोकण जे लाइ उहो पाणी कोन थो मिले घटि में घटि जेको कोटी बराज में फ्लो थींदो आहे सो उन पासे ॾांहुं ॾींदा आहिनि जेको वञनि था LBOD वारी साइड 2MF जेको उहो छा में 2.16 आहे या 2.2 मिलियन एकड़ उहो काथे उहो LBOD जे लाइ छॾियो वियो त जीअं इहे जेके 3-4 वाह हुन पासे आहिनि लेफ्ट साइड ते कोटली में अकॉर्ड जो हिसो आहे अकॉर्ड जो हिसो आहे उन खां पोइ बि सैंक्शन थियल आहे ऐं ॿियो कराची लाइ पाणी सैंक्शन थियल आहे 0.9 मिलियन एकड़ फीट 1 मिलियन एकड़ फीट जे क़रीब हाणे इहे 3 जेके इहे बि शयूं असां वटि अचनि थियूं कोटलीअ ते सम्झो था न उहे न मिलियूं आहिनि हेसि ताईं त हाणे तव्हां साईं त तव्हांखे ॿुधायो हिननि तहलकनि जो पर 40 देहुनि खां मथे हाणे 50 देहूं बदीन जूं जेके आहिनि न उते जे तहलका जेके बि 2 आहिनि लॻल गुलारची ऐं बदीन शहीद फाज़ल राव ऐं बदीन उन में 40 खां मथे देहूं उहे सभु हाणे पाणी में जेके 1940 खां पोइ अंग्रेज़नि जे रिकॉर्ड में देहूं मौजूदु आहिनि से हींअर सभु बिल्कुलु ख़तमु थी चुकियूं सम्झो न ऐं हाणे तव्हां ॻोठ गोल मंदर वटि वेंदा उहे अॻे देहूं उन्हनि जूं ज़मीनूं हूंदियूं से बंदि ख़तमु थी वियूं आहिनि त इहो जेको आहे डाइग्रेशन असांजी मुंहिंजी इन करे मूं तव्हांखे ॿुधायो त इन में न को इरीगेटेड प्लांटेशन जे लाइ जेको पाणी आहे उहो पंहिंजा हिननि कोस्टल डिस्ट्रिक्ट्स में ई ख़ाली मथे त छॾियो 20,000 हेक्टेयर आहिनि माना तक़रीबन 50,000 एकड़नि खां मथे उन्हनि जे लाइ पाणी मुक़ररु थियल आहे 32 हेक्टेयर्स ते हिकिड़ो क्यूसिक उहो कोन मिलियो आहे हेसि ताईं 91 अवार्ड खां पोइ
कराची जो पाणी डायरेक्ट नथो ॾिनो हाणे तव्हांखे उहो राइट बैंक वारो वाह त वाहिणो आहे न कराची जो पाणी त कोन थो ख़तमु करे सघिजे ज़ाहिर आहे उहे पंहिंजा भाउर आहिनि ऐं इहा शइ पहिरीं आहे बेसिक शइ आहे तंहिंखां पोइ LBOD जी पाणी हुन में शामिलु न आहे हेठि कोटली डाउन स्ट्रीम खां साईं हमेशह चवंदो आहे पीअण वारो पाणी किथे मौजूदु आहे ऐं मज़ेदार ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो त इवन जेका एग्रीकल्चर आहे हेठि नंढी जेका एग्रीकल्चर ॾाढी हाई वैल्यू एग्रीकल्चर अथव इहा अच्छा हाणे उते पान स्ट्रॉबेरी गुल पोल्ट्री कम फिशरीज़ जा गॾियल फार्म्स बाक़ाइदे इंटरनेशनल यानी जेको थीम आहे त इहे ॿई एंटरप्राइज़िस गॾु कजनि जंहिंमें पोल्ट्री फिशरीज़ ऐं लाइव स्टॉक गॾु हुजनि उहे हींअर तव्हां कोस्टल एरिया ॾिसंदा त बहितरीनु प्रोडक्टिविटी आहे जेकॾहिं पाणी ॾियनि लैंड न्यूट्रिएंट ॾाढा आहिनि लैंड में कोस्टल एरिया जी में वीट 56 मण एकड़ असां कणिक ॾिठी आहे हींअर रिसेंटली जेका हैरत जी ॻाल्हि आहे अॻे ऐं हा पर छा आहे त उहो जेको असल कोस्टल एरिया ई ख़तमु थियो हाणे त हाणे हुनखे अची लॻायूं त जेके फर्टाइल एरियाज़ आहिनि से वेंदियूं हलियूं समुंड में त हीअ जेके तव्हां पिया चओ न त सिर्फ़ु जेको सो 3.5 न कंहिं तरह सां इहे शयूं मिलाए 10% जेको वर्ल्ड कमीशन ऑन डैम्स एंड डेवलपमेंट जी जेका आहे न त एनुअल रन ऑफ जो 10% मिलणु खपे उहो तक़रीबन 14 मिलियन एकड़ फुट थिए थो अॻे त ख़ैर इंडस वाटर ट्रीटी में थर्ड पार्टी हुई हाणे अचूं था तव्हां वारी ॻाल्हि थिए ऐं रिपोर्ट्स वारी ते जी जी पहिरीं तव्हां असांखां पिया सुवाल पुछो ऐं तव्हांखे पुछां थो तव्हां हेतिरा प्रोग्राम कया आहिनि तव्हां कालाबाग डैम जी जेका रीसेंट फिज़िबिलिटी स्टडी ॾिठी आहे न 1983 वारी स्टडी जा रेफरेंस पिया हलनि न सिंध जा वॾा एक्सपर्ट जेको ॻाल्हाइनि पिया सो 1983 ऐं 86 वारियूं जेके स्टडीज़ हुयूं रिवाइज़ उन ते पिया ॻाल्हाइनि हाणे जेका नई फिज़िबिलिटी ठही वरी उन में जेके मॉडिफिकेशन्स थियूं आहिनि कैनाल्स वग़ैरह जूं इहो त इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स में बंदि थियो पिया न बाबडा में पोइ किथे आहे कंहिं वटि कागज़ असांखे का ख़बर कान्हे विजन 2000 न हिन में त बयान आहिनि न त विजन 2 वाटर विजन्स में इहो आहे त हेतिरो पाणी खपे थो उहो कैलकुलेट थियल आहे त पॉपुलेशन वधंदी पर कैपिटा हेतिरी पाणी जी रिक्वायरमेंट तव्हांखे 2025 में हेतिरो पाणी खपे पर आउं तव्हांखे दावा सां थो चवां उनखे बि तव्हां रैशनली वठो पर कैपिटा ते बि त 2015 ताईं पाकिस्तान खे का वॾी शॉर्टेज कान थींदी डॉक्टर साहब इहो सवाल कंटिन्यू कजो पर वक़्तु पियो थिए ब्रेक जो नाज़रीन असांजी ॻाल्हि ॿोल जारी आहे डॉक्टर रजब मेमण साबिक़ वाइस चांसलर एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम ऐं मोहतरम सिकंदर ब्रोई साहब असां सां गॾु आहिनि असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन नेट छा कजे अञा जारी आहे उन में असां तव्हांखे ॿुधाईंदो हलां असांजे प्रोग्राम महिमान आहिनि सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जा साबिक़ वाइस चांसलर डॉक्टर रजब अली मेमण साहब ऐं उन्हनि सां गॾु वेठा आहिनि PDI जा अॻुवाण NGO जेका वाटर ते ऐं डाउन स्ट्रीम कोटड़ी ते कमु करे थी उन जा अॻुवाण साईं सिकंदर ब्रोई साहब सर ब्रेक खां पहिरीं तव्हां ॻाल्हायो पिए जी त मतिलबु जेका पाण डाउन स्ट्रीम कोटड़ी ते ॻाल्हायो पियो ॿेलनि ते तव्हां ॻाल्हायो पिए दरबेला खां पोइ सिचुएशन तव्हां उन खां पहिरीं हिकिड़ो तव्हां मसइलो उथारियो त जेको 33% एवरेज जेको तव्हां चओ था वाटर घटि मिलियो आहे इन जो सबबु एकॉर्ड जेको 91 जो आहे उन ते इम्प्लीमेंटेशन सही न हुजण जे करे या ओवरऑल वाटर जी शॉर्टेज रही आहे ईअं न त हाणे इहो वाटर असां चऊं था इनसफिशियंट 4 साल रहे थो हिकिड़ो साल हर 10 सालनि में तक़रीबन 2 साल फ्लड ईयर्स जा आहिनि पर हाणे जेकॾहिं उन में पाणी अची थो वञे सुठो त कम से कम हे जेके असां शयूं चयूं जेके अवां एनवायरमेंटल वाटर चओ खणी हिकिड़ो लेबल ॾियो हुनखे उहो कम से कम थोरो घणो रिकवर शयुनि खे करे थो छॾे हींअर छा त लाॻीतो उनखे 91 एकॉर्ड खां पोइ एतिरो लोएस्ट एप ते रखियो वियो आहे जो सिंध में रिवराइन फॉरेस्ट 5 लख हेक्टेयर 5 लख एकड़ आहे जेको हिन वक़्तु बिल्कुलु माना चङी ख़ासी एक्सपर्ट्स जी राय मूजिबि सिर्फ़ु 30,000 एकड़नि ते बीठल आहे हिकिड़ो त इलिसिट कटिंग 5 लख कॾहिं जी डेटा कहिड़े साल जी हीअ माना 91 अॻु जी जेका आहे असांजो इसेंशियली डेज़िग्नेटेड पब्लिक फॉरेस्ट एरिया रिवराइन 5 लख एकड़ आहे मथां खां वठी सिंध में उन में तक़रीबन 60% स्टैंड हूंदो कवर हूंदो ट्री हिन वक़्तु उहो ट्री कवर 10% आहे अच्छा हाणे माना हूअं 3 लख एकड़ हुजणु खपे सो हींअर 30,000 एकड़ आहे उनजो सबबु 2 आहिनि ज़ाहिर जॾहिं पाणी न पियो अचे त ॾाढी टेम्पटेशन आहे न पाणी न पियो अचे त प्लांटेशन नई कान पई थिए रीजनरेशन कान पई थिए उनखे स्ट्रेंथ कोन पई मिले पोइ टेम्पटेशन आहे त बाबा हाणे कटियो हुनखे साफ़ु करियो पोइ उन ते क़ाबिज़ माण्हू थी विया आहिनि हाणे त हिन वक़्तु कोई 35-40% एरिया रिवराइन फॉरेस्ट जी जेका आहे सा माण्हुनि जे कब्ज़नि में अची विया आहे एडजस्टन ज़मीनदारनि जे ऐं उन्हनि जो बि पूरत कोन थी थिए उहे जेके अॻे क्रॉप्स कंदा कचे में उहे क्रॉप्स हूंदा सरह तूरियो दालियूं वग़ैरह
हाणे उहे रिवर बैंक सां वेझा अची विया आहिनि ऐं उन्हनि शिफ्ट करे छॾियो आहे क्रॉपिंग पैटर्न वेजिटेबल्स ते ऐं उन ते 5-5, 8-8, 10 स्प्रे पिया थियनि। उहो वधीक वाटर क्वालिटी जेका असां ख़राबु पई थिए, उहो अनचेक्ड अथव। जेकॾहिं अञा बि उन में बेड में तव्हां ट्यूबवेल लॻाइनि, जेको चवनि था बाबरा जी हिकिड़ी स्कीम आहे त 5000 ट्यूबवेल तव्हांखे लॻाए ॾींदासीं, त उहो थी सघे थो उहा एरिया ॿिए मक़सदनि लाइ इस्तेमालु थिए। उहो त वरी हिकिड़ो बहस अञा जुदा आहे, पर मक़सदु ॻाल्हि जो आहे त इहो बेड जी जेका पोज़ीशन आहे सा सॼो वाटर टॉक्सिक थियो पई ईंदो कोटली डाउन स्ट्रीम खां पोइ। उहो लाइफ जेका आहे, मैरिन हुजे, ॿाड़े पाणी लाइफ हुजे, फ्रेश वाटर लाइफ हुजे, सभिनी जे लाइ डेंजरस आहे। राइट राइट। सिकंदर साहब, ही जेके स्टडीज़ जिन जो तव्हां ज़िक्र पिया कयो, ॿ स्टडी जेके थियूं आहिनि डाउन स्ट्रीम नीड्स ते, वाटर रिक्वायरमेंट ते, इन्हनि ते इहे ओपन पब्लिकली थींदियूं, उन्हनि ते को बहस थींदो या जेको जनरल परवेज़ मुशर्रफ साहब जेको रेफर पिया कनि 3.6 MF उहो ई रहंदो, या उन ते बि डिबेट वग़ैरह थींदी? मतिलबु तव्हांखे कीअं थो लॻे हीअ जेका डेवलपमेंट आहे हिन हवाले सां, तव्हां कीअं था हुनखे ॾिसो? शुरू खां ई हिननि जी अप्रोच उहा ई रही त हू स्टडीज़ खे ॾाढो हुननि महदूद रखियो। मतिलबु स्टडीज़ जी स्टार्ट जेका थी TORs ठाहिण खां, TORs ठाहिण में हिननि कंहिंखे बि शरीक कंहिं बि स्टेक होल्डर कोन चयो। स्टडीज़ जो साईं रिसर्च जो माण्हू आहे तस्दीक कंदो त बेस कंहिं बि स्टडी जो, कंहिं बि प्लानिंग जो TORs ते ईंदो आहे। जेकॾहिं TORs क्लियर आहिनि, उन्हनि में का ख़राबी कोन्हे, त तव्हां हिकिड़े सही रस्ते ते वञो था। TORs हुननि ठाहियूं ऐं TORs में काफ़ी वेग शयूं हुयूं। असां कुझु दोस्तनि जी जेका इन्वॉल्वमेंट सिंध गवर्नमेंट कई, उहा उन वक़्तु कई जॾहिं हुननि TOR खे एक्सेप्ट करे चुका ऐं TOR जे बेस ते हुननि इंसेप्शन रिपोर्ट जॾहिं तयारु कई कंसल्टेंट्स, त बाबा ही TORs आहिनि, इन ते असां जेका स्टडी कंदासीं उन जी ही मेथडोलॉजी हूंदी, ही तरीक़ेकार हूंदो, ठीकु आहे। उते असां शरीक थियासीं ऐं उन में पोइ जेके हुन मेथडोलॉजिकल फ्रेमवर्क में हुननि वटि ग़लतियूं हुयूं, ऐं मां तव्हांखे ॿुधायां त 40-40, 50-50 शयूं बि नुक़्ता असां लिखी उन्हनि खे ॿुधायो त भई हिते ही तव्हांजी मेथडोलॉजी में ही ख़राबी आहे, ही साइंटिफिक अंदाज़ तव्हांजो कोन्हे, ऐं ही शयूं तव्हांखे एड करणु घुरिजनि। मिसाल जी ॻाल्हि, असांजो सभ खां वॾो ज़ोर हो त तव्हां जेसि ताईं डेल्टाइक कम्युनिटीज़ सां कोन था मिलो, उतां जी लाइवलीहुड जे पैटर्न खे कोन था ॾिसो, ऐं तव्हां कीअं डिसाइड करे सघो था सेकेंडरी स्टडी ते हिते वेही तव्हां इहो कीअं डिसाइड कंदो। हिकिड़ो तव्हांजे रिसर्च जो इहो एलिमेंट हुजे त तव्हां प्राइमरी डेटा कलेक्ट कयो, कम्युनिटीज़ सां फोकस ग्रुप डिस्कशन्स कयो। उन खां पोइ इहा सभु हिकिड़ी मामूली इन्वॉल्वमेंट असां सो बि एक्सपर्ट्स जी थी, आम माण्हुनि जी कोन थी। हिन वक़्तु जॾहिं स्टडीज़ मुकमिल थियूं आहिनि, स्टडीज़ खे मुकमिल थियणो 30 अक्टूबर ते हिननि खे फाइनल रिपोर्ट ॾियणी। उन वक़्तु खां हिन वक़्तु ताईं का बि ख़बर कोन्हे त स्टडीज़ जो छा थियो। ईअं असां ॿुधूं था त उहे स्टडीज़ मुकमिल थियूं आहिनि, उहे ड्राफ्ट फेडरल गवर्नमेंट खे अची चुका आहिनि, ऐं उन्हनि ड्राफ्ट उन्हनि फाइनल स्टडीज़ जे बेस ते जेके हिननि 3 इंटरनेशनल पैनल ऑफ एक्सपर्ट्स हायर कया हुआ, जिन जो कमु हो सिर्फ़ु ओवरसी करणु उन प्रोसेस खे, उन में इन्वॉल्व न हुयो। उन्हनि छा कयो आहे, उन्हनि 3-4 स्टडीज़ जो तत्व कढी ऐं पंहिंजो हिकिड़ो ओपिनियन ॾेई हिकिड़ी नंढड़ी स्टडी ॿी तयारु कई आहे। उहा स्टडी हिननि सिंध गवर्नमेंट खे मोकिली आहे, पर उन में का बि इन्वॉल्वमेंट कोन्हे, का बि उन में फीडबैक हू कोन था वठनि। एतिरे क़दुरु जो हाणे जेका सिंध गवर्नमेंट जी एक्सपर्ट कमेटी जंहिंमें मां बि शामिलु आहियां, उन्हनि जी बि का मीटिंग हू ज़रूरी नथा सम्झनि त उन ते डिस्कस करे। असांजे कुझु दोस्तनि मूंखे कल्ह बि ॿुधायूं त असां सिंध गवर्नमेंट खे अप्रोच कयो त भई हाणे ठीकु आहे, फाइनल इहो मतिलबु न आहे त असां बि उनखे फाइनल चऊं, हुननि जे तरफ़ां फाइनल आहे, पर लेट अस डिस्कस दी ड्राफ्ट हिकिड़ो नंढड़ो पहुची चुको आहे जेको फाइनल रिपोर्ट्स जो या एक्सपर्ट्स जो, पर उन ते को डिस्कस कोन थो थिए। हाणे इहे फेडरल गवर्नमेंट जा आर्डर्स आहिनि त भई इट्स फाइनल, या इवन गवर्नमेंट जे हवाले से सिकंदर जंहिं तरीक़े सां ही सॼो प्रोसेस जेके स्टडीज़ कराई पियूं वञनि ऐं उहे स्टडीज़ रिलीज़ कोन पियूं थियनि, उल्टो हिकिड़ो वाबडा ऐं परवेज़ मुशर्रफ साहब हिकिड़ो डेटा फिगर ॾियनि था त हीअ असां तइ कयो आहे। तव्हांखे कीअं थो लॻे थी कहिड़े तरफ़ वठी वेंदा? असांजी ॻाल्हि, सिंध जी ॻाल्हि, तव्हांजी ॻाल्हि ॿुधंदा, इन जो अहिड़ो को तव्हांखे इम्कान नज़र अचे थो? सही द वे सॼो प्रोसेस जेको खयो पियो वञे, मां त ऑनेस्टली इन सॼे प्रोसेस खे गैर साइंसी सम्झां थो, छो जो जेसि ताईं तव्हां मेथडोलॉजिकल पूरो फ्रेमवर्क पूरो नथा कयो त तव्हांजी स्टडी एक्यूरेट कोन्हे। ऐं उन में असां वटि 1000 दलील आहिनि। असां जेको फीडबैक ॾिनो आहे, सिंध गवर्नमेंट फीडबैक ॾिनो आहे 20 पेजनि ते उन जी मेथडोलॉजी ते, त तव्हां जेको मेथडोलॉजी अख़्तियार कई आहे उहा सही कोन्हे। उहे बि एक्सपर्ट्स हुआ जिन ओपिनियन ॾिनो। उन करे जॾहिं तव्हांजी स्टडी जी मेथडोलॉजी कोन्हे त तव्हां उन स्टडी खे एक्यूरेट कोन था चयो। हिकिड़ी नंबर ॻाल्हि क्लियर आहे त उहे स्टडीज़ सही न थियूं आहिनि। उन करे उन्हनि स्टडीज़ जे बेस ते जेको कंक्लूजन आयो आहे उनखे बि असांखे एक्सेप्ट करणु न घुरिजे। ऐं पर्सनली मां हिकिड़े रिसर्च जे शागिर्द जे हैसियत सां
मुंहिंजो त ज़ाती इहो फ़ैसिलो आहे त उनखे एक्सेप्ट असां न कंदासीं, उन करे असांखे उमेद बि कोन्हे, छो जो हुननि खे उहो सॼो प्रोसेस मुकमिल करणे हिकिड़ो बहानो तयारु करिणो त हा ठीकु आहे स्टडीज़ जी ॻाल्हि पिया कयो, हीअ वठो स्टडी, हाणे स्टडी में हीअ फिगर आयो, असांखे उहो करिणो। असांखे ख़दशो आहे त इन्हनि स्टडीज़ खे जेके गैर साइंसी आहिनि, जिन जो प्रोसेस सही कोन हो, मेथडोलॉजी सही कोन हो, इन्हनि खे बेस बनाई फोर्स करे हिकिड़ी फिगर ॾेई हू पंहिंजो कमु कढण जी कोशिशि कंदा, पर जी एक्सेप्ट न कंदा। राइट डॉक्टर साहब, जेकॾहिं कालाबाग डैम ते सिंध खे एतिराज़ आहे ऐं सिंध जा माण्हू सम्झनि था उन मां के कैनाल्स कढिया वेंदा, पोइ ॿियनि ऑप्शन्स जी ॻाल्हि कई पई वञे, मतिलबु बादशाह जी ॻाल्हि पई थिए, असांजे फ़तह अला ख़ान साहब पेशावर मां अक्सर लिखे त डॉन में त कटज़रा जी ॻाल्हि पई थिए, स्किर्दू जी ॻाल्हि पई थिए, तव्हां छा था सम्झो? हाणे आउं तव्हांखे थोरो साईं जे प्लीज़ ॻाल्हि डाइग्रेशन करण ॾियो। श्योर। उहा ही आहे त ॾिसो जेका पंहिंजो मैंग्रोव जी जेका मौजूदा स्टेटस आहे उन में बि असांजी बिल्कुलु मिनिमम कैलकुलेशन्स जेकॾहिं असां 1/4 चोथों हिसो क्यूसिक जो पर हेक्टेयर ते रखूं ऐं जेका एरिया आहे सॼी उन ते कैलकुलेट करे, एरिया ॿी अॻूणी न 160,000 जेका मौजूदु आहे हेक्टेयर, जिन में कम से कम वेट मड फ्लैट्स आहिनि ऐं मैंग्रोव्स बीठा आहिनि, उन ते कैलकुलेट करियो, तॾहिं बि असांजी 120 डेज़ जे लाइ 10.5 या 10 मिलियन एकड़ फीट थिए थी। ऐं तंहिंखां पोइ इहो अकेली शइ न आहे डाउन स्ट्रीम कोटली, हिकिड़ो पाणी जेको मंज़ूरु थियल आहे अॻे 2 मिलियन एकड़ फीट खां मथे, जेको LBOD जी जेका खाराण आहे उनखे रोकण जे लाइ उहो पाणी कोन थो मिले। घटि में घटि जेको कोटी बराज में फ्लो थींदो आहे सो उन पासे ॾांहुं ॾींदा आहिनि जेको वञनि था LBOD वारी साइड। 2 MF जेको छा में 2.16 आहे या 2.2 मिलियन एकड़, उहो काथे उहो LBOD जे लाइ छॾियो वियो त जीअं इहे जेके 3-4 वाह हुन पासे आहिनि लेफ्ट साइड ते कोटली में एकॉर्ड जो हिसो आहे, अकार्ड जो हिसो आहे, उन खां पोइ बि सैंक्शन थियल आहे। ऐं ॿियो कराची लाइ पाणी सैंक्शन थियल आहे 0.9 मिलियन एकड़ फीट, 1 मिलियन एकड़ फीट जे क़रीब। हाणे इहे टे जेके इहे बि शयूं असां वटि अचनि थियूं कोटलीअ ते, सम्झो था न, उहे न मिलियूं आहिनि हेसि ताईं। त हाणे तव्हां साईं त तव्हांखे ॿुधायो हिननि तहलकनि जो, पर 40 देहुनि खां मथे हाणे 50 देहूं बदीन जूं जेके आहिनि न उते जे तहलका जेके बि 2 आहिनि लॻल, गोलारची ऐं बदीन, शहीद फाज़ल राव ऐं बदीन, उन में 40 खां मथे देहूं उहे सभु हाणे पाणी में, जेके 1940 खां पोइ अंग्रेज़नि जे रिकॉर्ड में देहूं मौजूदु आहिनि से हींअर सभु बिल्कुलु ख़तमु थी चुकियूं, सम्झो न। ऐं हाणे तव्हां ॻोठ गोल मंदर वटि वेंदा, उहे अॻे देहूं उन्हनि जूं ज़मीनूं हूंदियूं से बंदि ख़तमु थी वियूं आहिनि। त इहो जेको आहे डाइग्रेशन असांजी मुंहिंजी इन करे मूं तव्हांखे ॿुधायो त इन में न को इरीगेटेड प्लांटेशन जे लाइ जेको पाणी आहे उहो बि पंहिंजा हिननि कोस्टल डिस्ट्रिक्ट्स में ई ख़ाली मथे त छॾियो 20,000 हेक्टेयर आहिनि, माना तक़रीबन 50,000 एकड़नि खां मथे, उन्हनि जे लाइ पाणी मुक़ररु थियल आहे। 32 हेक्टेयर्स ते हिकिड़ो क्यूसिक उहो कोन मिलियो आहे हेसि ताईं 91 अवार्ड खां पोइ। कराची जो पाणी डायरेक्ट नथो ॾिनो, हाणे तव्हांखे उहो राइट बैंक वारो वाह त वाहिणो आहे न, कराची जो पाणी त कोन थो ख़तमु करे सघिजे, ज़ाहिर उहे पंहिंजा भार आहिनि ऐं इहा शइ पहिरीं आहे, बेसिक शइ आहे। तंहिंखां पोइ LBOD जो पाणी उन में शामिलु न आहे। हेठि कोटली डाउन स्ट्रीम खां साईं हमेशह चवंदो आहे पीअण वारो पाणी किथे मौजूदु आहे। ऐं मज़ेदार ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो त इवन जेका एग्रीकल्चर आहे हेठि नंढी जेका एग्रीकल्चर, ॾाढी हाई वैल्यू एग्रीकल्चर अथव इहा। अच्छा, हाणे उते पान, स्ट्रॉबेरी, गुल, पोल्ट्री कम फिशरीज़ जा गॾियल फार्म्स, बाक़ाइदे इंटरनेशनल यानी जेको थीम आहे त इहे ॿई एंटरप्राइज़िस गॾु कजनि, जंहिंमें पोल्ट्री, फिशरीज़ ऐं लाइव स्टॉक गॾु हुजनि। उहे हींअर तव्हां कोस्टल एरिया ॾिसंदा त बहितरीनु प्रोडक्टिविटी आहे जेकॾहिं पाणी ॾियनि। लैंड न्यूट्रिएंट ॾाढा आहिनि लैंड में। कोस्टल एरिया जी में वीट 56 60 मण एकड़ असां कणिक ॾिठी आहे हींअर रिसेंटली, जेका हैरत जी ॻाल्हि आहे अॻे। ऐं हा पर छा आहे त उहो जेको असल कोस्टल एरिया ई ख़तमु थियो, हाणे त हाणे हुनखे अची लॻायूं त जेके फर्टाइल एरियाज़ आहिनि से वेंदियूं हलियूं समुंड में। त हीअ जेके तव्हां पिया चओ न त सिर्फ़ु जेको सो 3.5 या 3 न, कंहिं तरह सां इहे शयूं मिलाए 10% जेको वर्ल्ड कमीशन ऑन डैम्स एंड डेवलपमेंट जी जेका आहे न त एनुअल रन ऑफ जो 10% मिलणु खपे, उहो तक़रीबन 14 मिलियन एकड़ फीट थिए थो। अॻे त ख़ैर इंडस वाटर ट्रीटी में थर्ड पार्टी हुई, हाणे अचूं था तव्हां वारी ॻाल्हि थिए ऐं रिपोर्ट्स वारी ते। जी जी, पहिरीं तव्हां असांखां पिया सुवाल पुछो, आऊं तव्हांखे पुछां थो, तव्हां हेतिरा प्रोग्राम कया आहिनि, तव्हां कालाबाग डैम जी जेका रीसेंट फिज़िबिलिटी स्टडी ॾिठी आहे? न 1983 वारी स्टडी जा रेफरेंस था हलनि न, सिंध जा वॾा वॾा एक्सपर्ट जेको ॻाल्हाइनि पिया सो 1983 ऐं 86 वारियूं जेके स्टडीज़ हुयूं रिवाइज़ उन ते पिया ॻाल्हाइनि। हाणे जेका नई फिज़िबिलिटी ठही वरी उन में जेके मॉडिफिकेशन्स जो आहिनि कैनाल्स वग़ैरह जूं, इहो त इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स में बंदि थियो पिया न बाप डावे, उहो किथे आहे कंहिं वटि कागज़? असांखे का ख़बर कान्हे। विजन 2000 न हिन में त बयान आहिनि न त विजन 2 वाटर विजन्स में इहो आहे त हेतिरो हेतिरो पाणी खपे थो, उहो कैलकुलेट थियल आहे त पॉपुलेशन वधंदी,
पर कैपिटा हेतिरी पाणी जी रिक्वायरमेंट आहे, तव्हांखे 2025 में हेतिरो पाणी खपे। पर आउं तव्हांखे दावा सां थो चवां जेकॾहिं उनखे बि तव्हां रैशनली वठो पर कैपिटा ते बि, त 2015 ताईं पाकिस्तान खे का वॾी शॉर्टेज कान थींदी। डॉक्टर साहब इहो सुवाल कंटिन्यू कजो, इहो पर कंदासीं। वक़्तु पियो थिए ब्रेक जो। ठीकु आहे। नाज़रीन, असांजी ॻाल्हि ॿोल जारी आहे। डॉक्टर रजब मेमण साबिक़ वाइस चांसलर एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम ऐं मोहतरम सिकंदर ब्रोई साहिब असां सां गॾु आहिनि। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर साहब, ब्रेक खां पहिरीं तव्हां ॻाल्हायो पे, तव्हांजो सुवालु असुलु जेको तंहिंजो जवाबु जेको आहे सो इहो ॾाढो ॾुखियो सुवालु बि आहे ऐं सवलो बि आहे। ॻाल्हि इहा आहे त असां कालाबाग डैम जो तव्हांखे ॿुधाए वियुसि त 6.1 मिलियन एकड़ फीट उते डिस्ट्रीब्यूट थी वेंदो आहे। इहो त अञा भाषा जी कैपेसिटी मूंखे 100% यादि न आहे, पर उहा शायदि हिन खां ज़्यादा 8 पॉइंट समथिंग मिलियन एकड़ फीट आहे। हाणे जॾहिं असां 6 मिलियन एकड़ फीट जे डैम खे हिन वक़्तु सपोर्ट नथा करियूं त 8 मिलियन एकड़ फीट जे डैम खे कीअं सपोर्ट कंदासीं। ऐं बाक़ी रहियो सुवालु जेको ॾिसो बिजली जो आहे, चवनि था न, आउं तव्हांखे ॿुधायां मूं थर जी कोल स्टडी कई आहे, पहिरीं पायोनियरिंग, ऐं उन में जेके 4 ब्लॉक मौजूदु आहे पंहिंजा आहिनि सर्वे तक़रीबन 400 स्क्वायर किलोमीटर्स जा, उन्हनि मां हर हिकु ब्लॉक में 1000 मेगावाट, किन में 2000 जी ऐं किन में 1600 जी मेगावाट जी गुंजाइश आहे। उहे ई 6000 खां मथे मेगावाट बिजली ऐं तमामु नियर फ्यूचर में वेझड़ाई में ॾेई सघनि था। त बिजली जो जेको हे असांखे हींअर अॼुकल्ह ॾाढो हुक्मरान जमात जा कुझु माण्हू चवनि था बिजली जी ॾाढी सस्ती थी वेंदी, बिजली जी ज़रूरत आहे। बिजली जो बहितरीनु अल्टरनेट सिंध उन्हनि खे मुहैया करे थो न, त बाक़ी छा जी घोड़ा आहे। बाक़ी जेतिरा क़दुरु पाणी आहे त उहो पाणी सिंध जो एग्रीकल्चर मुकमल तरह सां ख़तमु करे पोइ था खणणु चाहिनि छा। हाणे बिजली जो तव्हांखे मूं ॿुधायो त असां 6000 मेगावाट विदिन 5 इयर्स सिंध इन्हनि 4 ब्लॉकनि मां हिकदमि मुहैया करे सघे। 1600 मेगावाट त बिल्कुलु 2 सालनि खां पोइ तव्हांखे मिलंदा, छो उहे फैक्ट्रियूं हाणे ठहण वारियूं आहिनि ॿई। त उहो असां वटि अल्टरनेट मौजूदु आहे। ऑयल एंड गैस रिज़र्व हेतिरी पाकिस्तान जी एनर्जी जेका आहे, मोर देन 50% जेको उनजो ऑयल ऐं गैस रिज़र्व जेके आहिनि से सिंध प्रोवाइड करे पई। त छा सिंध जी एनर्जी में एतिरी कंट्रीब्यूशन न आहे छा जो अञा माना उनखे ई पनिश कयो वञे त पाणी बि उनखां फुरियो वञे। हुनखे डेवलप कनि, थर कोल खे 9000 चौरस किलोमीटर एरिया ते आहे ऐं 11 या 12 बिलियन टन मेजर्ड रिसोर्सिस आहिनि जेके इस्तेमालु करे सघनि था। उन जी माना इहा आहे त 24,000 मेगावाट बिजली 50 सालनि ताईं ॾेई सघे थी। ऐं उहा जेकॾहिं तव्हां फेज़िंग करियो त 10-12 मेगावाट बिजली जेके हींअर पाकिस्तान में टोटल पाकिस्तान जी ज़रूरत आहे ओतिरी तव्हां करियो त 100 सालनि ताईं थर कोल मां ठही सघे थी। इहो इशू आहे छा त जेके असांजा 6 दरिया हुया, 5 पंजाब जा, हिकिड़ो असांजो इंडस, 3 हिंदुस्तान खे विकिणी ॾेई छॾियनि अंडर 1960 ट्रीटी, उनखां पोइ जेके 2 बचनि था हुननि जा हिकिड़ो इंडस, ईअं आहे त दरिया सिंध ते हिकु पंजाब जो सच वाइट राइट नथो बचे। साईं ॾिसो, 3 जेके आहिनि उन में थर्ड पार्टी हिननि कई मीडिएशन वर्ल्ड बैंक जी, विहारे उन में उहो सेल कया विया बाक़ाइदे, ठीकु आहे, 3 दरिया ॾिना विया। हाणे हींअर अञा असां सां मसइलो इहो आहे त अञा ताईं बि हींअर इंडिया जेको उहो जेके सैंक्शनड आहे उनखे ॾिनल आहे, उनखां मथे इंडिया 5 मिलियन एकड़ फीट इस्तेमालु करे पियो ऐं उहो कंदो रहे थो, उहो नेगोशिएट कोन थो थिए। 2-3 नेगोशिएशन्स करणियूं आहिनि। हीउ जेको सॼो इशू उथारण वधीक MF किथां थो यूज़ करे इंडिया, हुतां जेके मथां हेडवर्क्स आहिनि पंहिंजा, जेको कहिड़ो ज़िलो आहे उन्हनि जो ईस्टर्न पंजाब जो, जेका पाणी अचनि पिया हेडवर्क्स, न उहे 3 त एक्सक्लूसिवली इंडिया खे मिलनि रिवर्स। पर उन में बि असांजो पाणी जेको हो 8 मिलियन एकड़ फीट जेको आहे उहो सरप्लस पाणी हेसि ताईं बि इंडिया खयो आहे। हाणे वरी नऊं डैम ठाहिनि पिया, उहो खणनि पिया, पहिरीं उहो नेगोशिएट कनि। ॿियो असां रिस्क ते हिन में पयूं त जेकॾहिं सुभाणे अफ़गानिस्तान शयूं शुरू थो करे पंहिंजी डेवलपमेंट, ज़ाहिर आहे हाणे शुरू थींदी, डिस्टर्ब रहियो आहे हेसि ताईं 15-20-25 साल, इहो मुल्क 25 सालनि खां मथे डिस्टर्ब रहियो आहे। हाणे जे उहो शुरू करे थो त असां जेको तकियो रखियो वेठा आहियूं त 15 मिलियन एकड़ फीट ज़रूरु पिया काबुल नदीअ मां ईंदा असां वटि, से त पोइ बंदि थी वेंदा। उन्हनि सां ॿियो न त असांखे नेगोशिएशन 8 या 10 बिलियन एकड़ फीट जी करणी आहे, जेके असां बाक़ाइदे वाटर अकॉर्ड हुजे त हे असांखे ॾींदा, उहा थर्ड पार्टी मीडिएशन थींदी, उहा अञा हिननि मुकमल कान कई आहे। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो, जॾहिं असां उते मथे रिस्क ते आहियूं त तव्हां उन ते डैम भाषा कीअं था ठाहे सघो। ऐं स्कर्डू भले असांजा के मोहतरम हिते सिंध जा एक्सपर्ट चवनि था, मुंहिंजी ज़ाती राय आहे त उहो बिल्कुलु फीज़ेबल न आहे पाकिस्तान लाइ। अच्छा, हा, बिल्कुलु न। हिकिड़ो पहिरीं ॻाल्हि त उनजी जेका स्टोरेज कैपेसिटी आहे एतिरे हाई एल्टीट्यूड ते 25
मिलियन एकड़ फुट खां वठी 25 मिलियन एकड़ फुट ताईं उन जे लाइ तव्हांखे जेको रुगो बर्ड बोझ खपे सीमेंट जो उन जे बंधन जो उहो एतिरो ज़्यादा आहे जो उन आउं सम्झो $50 बिलियन मौजूदा दौर में ख़र्च थींदा ऐं इहो 20-25 साल ताईं कोन ठहंदो तेसि ताईं कश्मीर जो अलाए मुस्तक़बिल छा थिए। तंहिंजे करे आउं नथो सम्झां त उहा जेका इन्वेस्टमेंट का पाकिस्तान लाइ फीज़िबल अॻे हुई कंहिं ज़माने में हुई। हाणे जेका सूरत हाल आहे ॾाढी हिकिड़ी फ्लूइड सूरत हाल आहे जेसि ताईं पॉलिटिकल सेटलमेंट कश्मीर में नथो थिए ऐं असां बाक़ाइदे हिकिड़ी उन में बिल्कुलु थर्ड पार्टी इन्वॉल्व करणी पवंदी कंहिं बि कॉन्फ्लिक्ट जे रिज़ॉल्व जीअं ही सिंध पंजाब जो कॉन्फ्लिक्ट आहे इन में बि तव्हांखे थर्ड पार्टी खपे। ऐं तंहिंखां पोइ साईं जेका ॻाल्हि कई आउं उनखे रीइंफोर्स कंदुसि पोइ भले तव्हां साईं रहा वञो उहा इहा आहे त ॾिसो जेकॾहिं तव्हां इंफॉर्मेशन खे ईअं लिकायो था कंहिं बि कॉन्फ्लिक्ट जे रेज़ोल्यूशन जे लाइ साइंसी जेको नज़रिया आहिनि तिन में तव्हां ॾिसंदा त पहिरीं शइ आहे बिल्कुलु इंतिहाई ऑब्जेक्टिव इंफॉर्मेशन जो फ्लो। तव्हां ऐं मुंहिंजे विच में कंहिं शइ ते तज़ाद आहे क्वांटिटी ते जेकॾहिं उहे क्वांटिटीज़ मुक़ररु नथियूं थियनि उन जा क्वालिटेटिव एस्पेक्ट्स बिल्कुलु ऑनेस्टली एक्सचेंज नथा थियनि त उहो कीअं रिज़ॉल्व थींदो। जेकॾहिं सॼी इंफॉर्मेशन वापडा लिकाईंदी पंजाब वाटर काउंसिल पे लिकाईंदी ऐं असांखे उन में हिसेदार सम्झो ई न वेंदो ऐं का बि स्टडी ऑब्जेक्टिव उन सां न थींदी त इहो कॉन्फ्लिक्ट रिज़ॉल्व कीअं थींदो। उन रिज़ॉल्व करण जो पहिरियों ई बुनियादी शर्त आहे कंहिं बि कॉन्फिडेंस बरक़रार रखण जो या त तव्हां थर्ड पार्टी आणियो जेका साइंसी रिसर्च करे उहा मुक़ररु करे जे न त जेकी कुझु तव्हां कयो आहे उहो कम अज़ कम ऑनेस्टली शेयर त करियो न। जॾहिं असां वटि फिज़िबिलिटी रिपोर्ट कान्हे ऐं स्कर्डू में हुननि जा जेके ऑब्जेक्शन्स आहिनि से बि कोन था शेयर कनि हुनखे अञा ताईं हिकिड़ो ओपन जहिड़ो करे रखियो वेठा आहिनि। ऐं इहो त तव्हां छॾियो वापडा वारनि ॿिया केतिरा ई डैम जेके प्लान करे छॾिया आहिनि उहे चवंदा 60 मिलियन एकड़ फुट ते डैम ठाहींदासीं। हाणे 60 मिलियन में 50% पाणी जेको पाकिस्तान जो एवरेज ईयर में अचे थो या उनखां घटि उहो स्टोरेज करे सघंदा छा। इन हिकिड़ी अहिड़ियूं ॿारहणियूं विजन्स आहिनि जिन ते जेकॾहिं गुफ़्तगू करे कजे त खिल बि अचे थी ऐं तमामु ॾुख बि थिए थो त पाकिस्तान जी क़िस्मत सां इहे माण्हू ईअं पिया खेॾनि। सिंध त आख़िर पाकिस्तान जो हिसो आहे साईं। राइट जी साईं। सर तव्हां अचिजे पंजाब वाटर काउंसिल जी ॻाल्हि थिए थी पंजाब हुकूमत हीअं थी करे पंहिंजूं अलॻि स्टडीज़ कंडक्ट कराइनि था सिंध हुकूमत छा थी करे। ॾिसो न असां जॾहिं डेमुनि जे हवाले सां ॻाल्हि कयूं था ऐं कालाबाग डेम जे हवाले सां चऊं था त डेम न ठहणु घुरिजे उन में सभ खां वॾो जेको दलील ॾियूं था इहो आहे त असांजे सिस्टम में पाणी आहे ई कोन। डेम ठाहिबा आहिनि पाणी रिस्टोर करण लाइ पाणी उन जॾहिं डैम लाइ पाणी कोन्हे त डैम जी ज़रूरत कोन्हे सभ खां वॾी ॻाल्हि जेका आहे। त जॾहिं असीं कालाबाग डेम जे हवाले सां इहा ॻाल्हि कयूं था त इहा ई ॻाल्हि भाषा जे लाइ बि साॻी थी बीहे स्क्रुदू जी जे करे ॻाल्हि कयूं साॻी थी बीहे उन हवाले सां मुंहिंजो ख़्यालु आहे इहो चवणु त भई कालाबाग डेम न ठहे ऐं ॿिया डेम ठहनि मुंहिंजो ख़्यालु आहे इरेलीवेंट ॾाढी इरेलीवेंट थी लॻे उनखे असांखे उनखे साइंसी अंदाज़ सां ॾिसणो पवंदो। ॿियो जेको दलील आहे त असां चऊं था त भई ख़तरो आहे जेको ट्रस्ट न रहियो आहे त भई जेको डेमुनि में पाणी जमा थिए थो उहो सही अंदाज़ सां डिस्ट्रीब्यूट कोन थो थिए। ठीकु आहे कालाबाग डेम जे हवाले सां असां कयूं था त उहो अञा वधीक ख़तरनाक न करे आहे जो उतां कैनाल था निकिरनि पर ॿिया डेम बि त रिस्टोर जमा कंदा पाणी न। कहिड़ी गारंटी आहे त उहे सूबनि जे विच में इलाइक़नि जे विच में अपर ऐं लोअर रिपेरियन जे विच में वरी बि साॻी का डिस्ट्रीब्यूशन थींदी या उन में साॻियो मसइलो डिस्ट्रीब्यूशन थींदो। ऐं उनखां अहम जेका वधीक इम्पॉर्टेंट ॻाल्हि इहा आहे त ॾिसो न हिन वक़्तु असां जेका ॻाल्हि था कयूं रिवराइन एरिया जी ॻाल्हि था कयूं डेल्टा जी ॻाल्हि था कयूं Q6 जे हवाले सां असां कॾहिं बि उन्हनि जी नीड नथा मापे सघूं। इहा ॻाल्हि असांखे नोट करणु घुरिजे त हीअ इरिगेटेड एरियाज़ कोन्हनि हिननि खे खपे ई फ्लडिंग ऐं फ्लडिंग हाणे साईं मौजूदु आहे फ्लडिंग असां वटि कहिड़ी रही आहे। हिकिड़ो त 4 सालनि खां पोइ का मीडियम साइज़ जी हिकिड़ी फ्लड अचे थी उहा बि हाणे उन्हनि जो असरु घटिजंदो थो वञे। ऐं जीअं मूं स्टडी नंबर 2 जे दोस्तनि जी ॻाल्हि कई त हू पाण हैरान आहिनि त कहिड़े तरीक़े सां हिन सॼे सिस्टम खे बचाइजे। असां सम्झूं था त हिन वक़्त ताईं जेके डेम ठहिया आहिनि उन्हनि जे बावजूदि जेका थोरी मख़सूस हिकिड़ी फ्लड अचे पई उनखे कंहिं बि सूरत में हाणे अरेस्ट न करणु घुरिजे। कंहिं बि सूरत में ॿियो डेम ठाहे उन फ्लड जो वॉल्यूम न घटि घुरिजे छो जो न त पोइ असांजी रिवराइन एरिया इंडस डेल्टा इहे सभु शयूं तबाह थींदियूं। छो जो इहो हाणे हिकिड़ी दलील ॾींदासीं डेम ठाहे पोइ असां मैनेज्ड अंदाज़ सां तव्हांजे डेल्टा खे बि पाणी ॾींदासीं तव्हांजे रिवराइन एरिया खे दुनिया में किथे बि इहो कोन थींदो आहे। ऐं इंडस जो त हिकिड़ो तरीक़ो कार अलॻि आहे त तव्हां जेको पाणी जमा था कयो उहो अपर एरिया आहे ऐं तव्हांजा मसइला डेल्टा उहा बिल्कुलु लोअर आहे ऐं एॾो तमामु वॾो फ़ासिलो आहे। तव्हां उतां हिकिड़ो पाणी मैनेज्ड अंदाज़ सां छॾींदो डेमो छा गारंटी आहे त हिकिड़ो त जेको क्वांटम उहो हूंदो उहो तव्हांजे सिस्टम में हलियो वेंदो। छा गारंटी आहे त उहो उतां वरी डाइवर्ट ते एग्रीकल्चर लाइ यूज़ थिए। सिर्फ़ु हिकिड़ी इन सां
हाणे इलेक्ट्रिसिटी जेकॾहिं तव्हां जनरेट कयो था, ज़ाहिर आहे तव्हां टर्बाइन्स लॻाईंदा, पाणी जमे थींदो, 8 मिलियन एकड़ फुट तव्हां पाणी जमे कयो। इहो एक्चुअली स्टोरेज नीड बेस्ड स्टोरेज कान्हे। छा थींदो, तव्हां जॾहिं उते बिजली जी टर्बाइन लॻाई त तव्हांखे हिकिड़ो मख़सूस फ्लो पाणी जो छॾणो आहे। उहो पिल्फरेज जेको आहे उहो ई एतिरो थी वेंदो। जेकॾहिं 4 साल मसलन तव्हां वटि पाणी न आहे त बि तव्हांखे ज़ोरी भरणो पवंदो, छाकाणि तव्हांखे टर्बाइन्स हलाइणा आहिनि, पंहिंजी बिजली जनरेट करणी आहे। साईं डॉक्टर रजब मेमन साहब ऐं मोहतरम सिकंदर बरोई साहब, तव्हांजी तमामु वॾी महिरबानी। ॾाढो इंफॉर्म्ड ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं नेचुरली इन क़िस्म जूं शयूं डिबेट खे अॻिते वठी वेंदियूं। नाज़रीन, प्रोग्राम खे छा कंक्लूड कजे? आई थिंक ॿिन्ही असांजे महिमाननि ॾाढो सुठो कंक्लूड कयो आहे प्रोग्राम खे। ऐं फ़क़ति इहो चवंदुसि पंहिंजे तरफ़ां त सचाई ईमानदारी जी त घुर इहा ई आहे त ॻाल्हियूं साफ़ु करणु खपनि। जेके बि रिपोर्ट्स हिन महिल ताईं स्टडीज़ थियूं आहिनि उन्हनि खे आवाम जे साम्हूं, एटलीस्ट हिननि एक्सपर्ट्स जे साम्हूं पेश करण में को कंहिं मुल्क जो या कंहिं इदारे जो नुक़सानु कोन्हे को। असीं मिलंदासीं ईंदड़ प्रोग्राम में। तेसिताईं इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।